बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। गुड मॉर्निंग, सुबुह जो सलाम। अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। महिराण टेलीविज़न नेटवर्क तां ही प्रोग्राम सुबुह महिराण अव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे। सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम लाइव हूंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं। हिन प्रोग्राम खे असीं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ चेहरा, मुख़्तलिफ़ असांजा महिमान ऐं उन्हनि जा ज़िंदगी जा डिफरेंट एक्सपीरियंस ऐं मुख़्तलिफ़ जॾहिं उहे फील्ड्स उन्हनि जो एक्सपीरियंस साम्हूं ईंदो आहे त वाक़ई में मूंखे महसूसु थींदो आहे त हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन हूंदी आहे। हर माण्हू पंहिंजी तरफ़ खां तमामु घणा जतन करे रहियो हूंदो आहे, तमामु घणी महिनत करे रहियो हूंदो आहे। ऐं हर को चाहींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर कयूं, पंहिंजे घर खे असां फैसिलिटेट करे सघूं, पंहिंजे बचनि जे लाइ असां तमामु सहूलियतूं उन्हनि खे ॾेई सघूं, तमामु सहूलियतूं मुहैया करे सघूं, उन्हनि जी ज़िंदगी सुठी हुजे। इहा हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे। ऐं सफ़र ज़िंदगी में तमामु घणा माण्हू मिलंदा आहिनि, खोड़ सारा एक्सपीरियंसिस पाण गेन कंदा आहियूं। एक्सपोजर्स जॾहिं मिलनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिखण लाइ तमामु घणो मिलंदो आहे। पढ़ाइणु सभु पंहिंजी जॻह ते, पर एक्सपोजर सां ॾाढो घणो माण्हू सिखंदो आहे। सो तॾहिं चयो वेंदो आहे त हिकिड़ो जेको ट्रैक हूंदो आहे न, उहो माण्हू खे ॾाढो डिस्टर्ब कंदो आहे। सो हर ट्रैक ते पाण यूटर्न किथे न किथे ॾिसंदा आहियूं। सो इहो बि ज़िंदगी जो हिकिड़ो लेसन मिलंदो आहे त थोरो यूटर्न हुजणु खपे। हिकिड़ो ई मोड़, हिकिड़ो ई रस्तो, हिकिड़ी जॻह इंसान खे ॾाढो मफ़लूज करे छॾींदी आहे, तंग करे छॾींदी आहे, इंसान जे ज़हन खे माना फ्रस्ट्रेट जॾहिं इंसानु थी वेंदो आहे न, त इहे बि कुझु पोयां वजूहात हूंदियूं आहिनि। पर वजूहात ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं, सबबनि ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं त सबब घणा आहिनि, मसइला घणा आहिनि। चयो वेंदो आहे त वसाइल एतिरा कोन आहिनि, पर मसइला तमामु घणा आहिनि। सो ठीकु आहे, जेकॾहिं मसइला तमामु घणा आहिनि उन्हनि खे बि फेस करिणो आहे। खरकणाल आहे, सुख न सुता कॾहिं। ऐं सो बसि उहा ई ॻाल्हि आहे त कॾहिं बि जेकॾहिं उहो सुख नसीबु नथो थिए तॾहिं बि जुस्तजू में त आहियूं न। हिकिड़ी ख़ुशी त आहे त इंसानु जुस्तजू में आहे ऐं उहा लगन बंदर में हुजणु खपे। मां जॾहिं सोशल मीडिया ते या पंहिंजो न्यूज़ चैनल्स ते ॾिसां पई बबरलो बाईपास जा उहे वकील जॾहिं उते एॾी ततल उस में वेहनि था, हिकिड़ो स्टेज आहे, हिकिड़ो उहो जेको आहे सो काफ़िलो उते वञी वेठो आहे, जेको हर मकतब फ़िक्र जे माण्हू खे वेलकम चवे थो। ऐं उन स्टेज ते हर मकतब फ़िक्र जो माण्हू अचे थो, पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए थो। ऐं तमामु उहे ॻाल्हियूं जेके अंदर में सभु हर को न भरियो पियो आहे, उते वञे थो, उते वञी करे जॾहिं ॻाल्हाए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन हर इंसान जो पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे, पंहिंजो मौक़िफ़ आहे। ऐं हर को पंहिंजे तरफ़ खां कोशिशि करे थो त असां पंहिंजो एहतजाज सुहिणे नमूने सां, सुठे अंदाज़ सां रिकॉर्ड करायूं। सुठी ॻाल्हि इहा आहे त इन तरह जो असांखे किथे बि को मिसाल कोन थो मिले न, का बि क़ौम हुजे उनजो इन तरह मिसाल नथो मिले त एतिरो हुजूं हुजे, उन खां पोइ बि अमन हुजे, भाईचारो नज़र अचे। एतिरियूं सारियूं गाॾियूं बीठल आहिनि, पर कंहिं बि गाॾी जो को शीशो कोन टुटो आहे माशाअल्लाह सां। हर कंहिंखे जेको आहे न फैसिलिटेट कयो वञे पियो। इन तरह जा मिसाल घटि मिलंदा आहिनि। ऐं पंहिंजी क़ौम आहे, सिंधी क़ौम आहे, पंहिंजा माण्हू आहिनि जेके पंहिंजे दरिया जो केस रखनि था, पंहिंजे दरिया जे लाइ विढ़नि था, पंहिंजे पाणी जे लाइ विढ़नि था। पर वाहे सिंधी बिल्कुलु सिंधी बि चवंदासीं, पर हर सिंध में हर रहण वारे माण्हूअ जो इहो मसइलो आहे न। उहो पंजाबी आहे, उहो पठान आहे, किथां जो बि आहे, पर जेकॾहिं सिंध धरती उनखे पंहिंजी जॻह ॾिनी आहे ऐं उते जॾहिं उहे रहनि था, उन धरती उहा हंज करे उन्हनि खे जॾहिं पंहिंजो करे थी, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरी ज़िंदगी गुज़री वेंदी आहे। जॾहिं इंसानु रहे थो, कारोबार करे थो, एतमाद हूंदो आहे त असां किथे कारोबार करियूं था, जिते रहूं था उतां जा माण्हू असांजा पंहिंजा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो सम्झी ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। त हीउ मसइलो कंहिं हिकु माण्हू जो कोन्हे, हर फ़र्द जो आहे, हर बचे जो आहे। ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे, सुठी ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू खे पाण ॻाल्हाईंदे ॾिसूं पिया। पाणी अव्हांजी बि घुरिज आहे, पाणी असांजी बि घुरिज आहे। पाणी हर कंहिंखे खपे थो, पाणी असांजी रोज़ जी बुनियाद जी घुरिज आहे। सो पाणी जे लाइ पाण सभिनीनि खे ॻाल्हाइणो आहे।
ऐं उन खां अलावा कार्पोरेट फार्मिंग जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहे ज़मीनूं जेके तमामु हारियुनि जूं आहिनि उन्हनि जो हक़ु आहे, इहा बि डिमांड रखी वई आहे। ऐं यकीनन जेको हक़ु आहे उन ते ॻाल्हाइण जो हक़ु ॾिसो असांजे मज़हब बि ॾिनो आहे, ऐं हक़ जे लाइ ॻाल्हाइण जो राइट असांखे पंहिंजे मज़हब ॾिनो आहे। हर मकतब फ़िक्र जो इंसानु हुन ते ॻाल्हाए थो, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा जी जनाब, अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं हर ॾींहुं ख़ूबसूरत, हर ॾींहुं सुठो, पर जुमे जे ॾींहुं जेकॾहिं पंहिंजी फ़ज़ीलत हूंदी आहे, अवलियत उनखे हासिलु आहे। जुमे जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते हूअं यूजुअली पाण घणो बिज़ी रहंदा आहियूं, पर जुमे जे ॾींहं ते हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे त थोरो जल्दी असां फ्री थी वञूं। ऐं स्कूल्स जो टाइम जेकॾहिं ॾिसिजे, ऑफिस जो जेकॾहिं टाइम ॾिसिजे त विच में स्कूल्स जी जल्दी छुटी थी वेंदी आहे, ऑफिस में ब्रेक वग़ैरह मिलंदो आहे, त हर माण्हू चाहींदो आहे त असां जेको आहे सो हिकिड़ो पूरो एहतमाम हूंदो आहे, मस्जिद वञूं, नमाज़ अदा करियूं, बाजमात नमाज़ अदा करियूं। उन खां पोइ ख़वातीन घरनि में यकीननि पंहिंजो उहो टाइम कढंदियूं आहिनि, इबादत कनि थियूं, नमाज़ वग़ैरह पाण पढ़ंदा आहियूं। उन खां अलावा जुमे जे ॾींहं ते सूरत कहफ़ चयो वञे थो, त सूरत कहफ़ पढ़ी वञे तमामु घणियूं। हूअं त क़ुर पाक पूरो बरकत वारो उहो किताबु आहे, आसमानी किताबु। उहो किताबु जंहिं किताबु असांखे ज़िंदगी गुज़ारण जो उहो दर्स ॾिनो आहे, उहो पाक किताबु जंहिंखे पढ़ंदे असां पंहिंजो पाण खे यकीननि इलाही मुतमइन महसूसु कंदा आहियूं। क़ुर पाक में बार बार अचे थो त ठहरी ठहरी पढ़ो, यानी रुकी रुकी तव्हां उनखे पढ़ो। जिते इंसानु असां घणी जेको आहे न, जॾहिं रिसाइट कंदा आहियूं न त पोइ किथे न किथे ज़रूरु तंग थी वेंदा आहियूं, त उते तव्हांखे जेको आहे सो स्टॉप थियणो आहे, ऐं उन खां पोइ वरी तव्हांखे उहो जेको आहे सो तिलावत क़ुर करीम कंटिन्यू करणी आहे। क़ुर पाक पाण फरमाए थो। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जे ॾींहं ते इहो बि चयो वञे थो त दुरूद पाक कसरत सां पढ़ियो वञे, ऐं होपफुली त तव्हांजो जुमे जो ॾींहुं स्टार्टिंग खां ॾाढो सुठो गुज़रियो हूंदो, ऐं इनशाला सॼो ॾींहुं तव्हांजो ख़ूबसूरत गुज़रंदो, सुठो गुज़रंदो। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ अॻियां वधूं था। पहिरियों नंबर सीट ते मूंसां ख़ादिम हुसैन खोखर साहिबु मौजूदु आहिनि। उन्हनि जी वाबस्तगी दादू खां आहे, ऐं माशाअल्लाह ॾाढा सुठा पाण अदाकार आहिनि। जिते जिते बि उन्हनि जो रोल परफॉर्म थींदे पाण ॾिठो आहे, ॾाढो दिलि सां, लगन सां उनखे परफॉर्म कंदा आहिनि। उन्हनि में उहा ओरिजिनलिटी, उहा रियलिटी माना नज़र ईंदी आहे। तमामु सुठी पाण महिनत कई अथऊं। अॼु मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम, माशाअल्लाह माशाअल्लाह। खोड़ सारियूं अदावां सां ॻाल्हियूं कंदासीं अॼु जे प्रोग्राम में। उन खां अलावा मां खे ॿुधाईंदी हलां त कारी मोहम्मद अली साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ऐं कारी मोहम्मद अली साहिबु जिन जो आवाज़ु तमामु सुठो आहे। पाण अकेडमी बि ॾाढी सुठे अंदाज़ में रन कंदा आहिनि। खोड़ सारा ॿार उन्हनि वटि अचनि था ऐं इस्लामिक हवाले सां उहा तालीम हासिलु कनि था। ऐं जेकॾहिं नातिया कलाम जी ॻाल्हि कजे त उहा बि उन्हनि खे उते तालीम ॾिनी वेंदी आहे। प्रैक्टिस सुठे अंदाज़ में ॿारनि जी थींदी आहे, ऐं खोड़ सारा उन्हनि जे अकेडमी जा ॿार बि माशाअल्लाह असांजे हिन सुबुह मेहरान प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं माह रमज़ान जी स्पेशली ॻाल्हि कजे, रिसेंटली महीनो उहो गुज़रियो आहे, त उन महीने में बि हिननि जी अकेडमी जा काफ़ी सारा स्टूडेंट्स जेके आहिनि उहे हिते असां आज़मत रमज़ान में उन्हनि खे इनवाइट कयोसीं। सुबुह मेहरान में बि कोशिशि हूंदी आहे त जुमे जे ॾींहं ते भरपूर जेको आहे सो असां उन्हनि खे वक़्तु ॾेई सघूं। उन खां अलावा बि खोड़ सारा ख़ूबसूरत आवाज़ शामिलु करण जी कोशिशि हूंदी आहे, त सुबुह मेहरान में स्पेशली जुमे जे ॾींहं ते नातिया कलाम अवां ताईं पहुचायूं। सो स्टार्ट कंदासीं प्रोग्राम खे। मां चाहींदसि त तिलावत क़ुर करीम खां तव्हां प्रोग्राम जो स्टार्ट वठो जी। बिस्मिल्लाह। بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم
اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين غير المغضوب عليهم ولا الضالين آمنت بالله صدق الله العظيم صدق اللہ العلی العظیم آمین آمین. ماشاءاللہ ماشاءاللہ इलाही सुठे अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट वरितो आहे. मोहम्मद भाई आपसे पूछना चाहूँगी, माशाल्लाह से सभी दिन बहुत अच्छे होते हैं, जुम्मे का दिन कैसे गुजरता है आपका? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मोहम्मद. सबसे पहले तो मेहरान टीवी और मेहरान टीवी की तमाम इंतज़ामिया को बहुत बहुत मुबारकबाद कि जो जुम्मतुल मुबारक के दिन अपने नाज़रीन के लिए इतना खूबसूरत और मुनफरिद प्रोग्राम लेकर आते हैं. अल्लाह ताला पूरी टीम को आबाद और शाद रखे. जुम्मतुल मुबारक के दिन के बारे में आया, ये तमाम दिनों का सरदार है. जुम्मतुल मुबारक के दिन जो है कोशिश की जाए कि मर्द हजरात जो है मस्जिद में अव्वल टाइम में अव्वल अजान पे जाके मस्जिद में जाएं और ख़वातीन जो है वो घरों में इबादत करें. और जैसे कि आपने भी अपने अभी इंट्रो में बताया कि सूरह कहफ इसकी फ़जीलत है, आप इसको भी पढ़ें. और बिलख़ुसूस जब आप नमाज़ पढ़ लें, नमाज़ पढ़ के फ़राग़त हासिल कर लें, तो इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे दुरूद पाक मोहब्बत और अक़ीदत के साथ पढ़ें और दुआ करें. अपने लिए भी दुआ करें, अपने अहल आयाल के लिए भी दुआ करें और उम्मत मुस्लिमा के लिए भी दुआ करें. तो फिर इंशाअल्लाह उम्मीद है कि ये जुम्मतुल मुबारक जो तमाम दिनों को सरदार है इसका हक़ अदा हो जाएगा. बेशक बेशक. आपका जुम्मे का दिन कैसा गुजरता है? जी अल्हम्दुलिल्लाह जुम्मतुल मुबारक का दिन बहुत अच्छे अंदाज से गुजरता है. सुबह फजर की नमाज के बाद कुरान करीम फुरकान हमीद की तिलावत, उसके बाद फिर क्या नाम है जुम्मे का तो अक्सर तकरीबन यहाँ मेहरान टीवी पे ही अल्हम्दुलिल्लाह आना होता है और फिर नमाज जुम्मा की अदायगी और फिर इस तरह करते करते पूरा दिन इसी तरह ज़िक्र अज़कार में, महफ़िलों में और प्रोग्रामात में इस तरह पूरा दिन जो है गुजरता है. और फिर साथ ही अक्सर जैसे कि आपने शुरू में इंट्रो में बताया एकेडमी के हवाले से, तो वो भी हमारी बहुत प्यारी चल रही है जिसमें बच्चे बच्चियाँ लड़के लड़कियाँ कुरान करीम हिफ्ज़ नाज़रा और आलिम दीन जो है वो बन रहे हैं. माशाल्लाह माशाल्लाह. बहुत खूबसूरत काम, बहुत खूबसूरत काम आपका. अच्छा, साथ में नात हो जाए या हम दुबारी ताला हो जाए? दुरूद पाक का नज़र अपने सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. या रब है बख्श देना बंदे को काम तेरा, या रब है बख्श देना बंदे को काम तेरा, मेहरों में रहना जाए, मेहरों में रहना जाए कलिए गुलाम तेरा मौला, या रब है बख्श देना बंदे को काम तेरा, है तू ही देने वाला, है तू ही देने वाला, पस्ती से दे बुलंदी, है तू ही देने वाला, पस्ती से दे बुलंदी, असफल मकाम मेरा मौला, असफल मकाम मेरा, आला मकाम तेरा, या रब
ہے بخش دینا بندے کو کام تیرا ہے تو ہی دینے والا پستی سے دے بلندی اسفل مقام میرا اعلیٰ مقام تیرا یا رب ہے بخش دینا بندے کو کام تیرا محروم کیوں رہوں میں جی بھر کے کیوں نہ لوں میں محروم میں کیوں رہوں میں مولا محروم کیوں رہوں میں جی بھر کے کیوں نہ لوں میں دیتا ہے رزق سب کو مولا دیتا ہے رزق سب کو ہے فیض عام تیرا یا رب ہے بخش دینا بندے کو کام تیرا. سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ تمام خوبصورت آواز ॾाढो خوبصورत सिलेक्शन त माशा अल्लाह हर नात जी छा ई ॻाल्हि कजे. व्यूअर्स वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त ब्रेक जी तरफ़ वधंदासीं. अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. ऐं मां चाहींदसि त अवां बि कॉल कजो. स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हले पियो त उहो डायल कयो, जल्दी जल्दी सां प्रोग्राम में बि कॉल कयो. मां चाहींदसि त तव्हांजी कॉल मां प्रोग्राम में ज़रूरु रिसीव करियां. अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदमि त फेसबुक ते जॾहिं तव्हां वञो था, हर कंहिंजो सोशल अकाउंट त हूंदो ई आहे, त मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज ठहियल आहे. तव्हां उते बि असांजो प्रोग्राम सेगमेंट टू सेगमेंट ॾिसी सघो था. उन खां अलावा मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल बि मौजूदु आहे, सो तव्हां उते वञी करे सब्सक्राइब करे सघो था, बेल आइकन खे प्रेस करे सघो था त जेके बि प्रोग्राम्स सिर्फ़ु सुबुह मेहरान न पर सुबुह खां वठी राति ताईं, सूमर खां वठी जुमो छंछरु आर्तवार पूरे हफ़्ते में जेतिरा बि प्रोग्राम्स अचनि था उहे उते अपलोड थींदा आहिनि. तव्हां उते वञी करे ॾिसी सघो था. पर ॾाढो ईज़ी हूंदो आहे फेसबुक ते सेगमेंट टू सेगमेंट जॾहिं माण्हू वॉच कंदो आहे त फेसबुक पेज खे ज़रूरु तव्हां लाइक कजो. अॻियां वधूं था. मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त ख़ादिम हुसैन खोखर साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सो हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं. उन्हनि खे तव्हां किथे न किथे कंहिं न कंहिं प्ले में ज़रूरु ॾिठो हूंदो. मां हूअं न्यू जॾहिं महिमान ईंदो आहे न प्रोग्राम में त पहिरियों सुवाल मां पुछंदी आहियां त सुबुह कीअं गुज़रंदी आहे. सो तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे यूजुअली? सुबुह जी त असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे, सॼी राति प्रोग्राम शो. सॼी राति प्रोग्राम. हा ॿुधो, बाक़ी अॼु यार सवेर उथारियो आहे मुर्तज़ा साहिबु त अल्हम्दुलिल्लाह. असांजी माना जेॾीमहिल निंड मां उथो तव्हांजे लाइ सुबुह आहे त असांजे कमकार जे हिसाब सां राति जो शोज़ वग़ैरह घणा थींदा आहिनि त पूरो राति जो 4-5 बजे सुम्हणो थो पए त वरी ॾींहं जो देरि सां उथणो पवंदो आहे. सही. अच्छा, कमु कॾहिं खां करणु स्टार्ट कयो? 95 जी हा. ऐं उहो फर्स्ट प्ले को अहिड़ो यादि आहे? स्टेज ड्रामा कंदा हुआसीं उन दौर में. पोइ टीवी त बाद में आई KTN या मेहरान टीवी जे हवाले सां आहे जेके चैनल असांजा, पर हिननि चैनलनि जे हवाले सां हिननि चैनलनि असांखे उते वधायो. सही सही. पत्थर दुनिया ड्रामो हलंदो हो उन दौर में. सही. किरदारु वॾो ख़ुदि ई माण्हू. हा हा ॾाढो. उतां तव्हां घणा फेमस थियो हुआ न? जी हा, तमामु घणा फेमस थियो. सही सही. उहो जेको तव्हांजो डायलॉग हो कुतर कुतर करे. हा सही सही. हर सिंधी उहो तव्हांजो कैरेक्टर त ॾिठो. हा जी हा. ॾिसंदा पोइ उन खां पोइ अॻिते खोड़ सारा ड्रामा, पर अहिड़ो स्क्रिप्ट वरी कोन मिलियो जो मक़सदु करे सघिजे या छा. उहो हिकिड़ो टाइम हो छो जो आर्टिस्ट खे या सिंगर खे को बि हिकिड़ो ड्रामो या को गीत लॻी वेंदो आहे. हा हा बिल्कुलु. उन खां तव्हां पोइ केॾो भलो कमु कयो. बिल्कुलु. पर उहा सुञाणप थी वेंदी. उहा थी वेंदी. तव्हां चवंदो यार हीअ त मूं कुझु बि कोन्हे कयो, हालांकि मूं हिन में कमु भलो कयो, हीअ बि भलो कयो, हीअ बि भलो कयो.
पर माना का शइ हिकु ई हूंदी आहे जेका तव्हांखे अॻिते घणो घणो फेमस करे छॾींदी आहे, उहा सुञाणप थी वेंदी आहे, हर माण्हू उन ई डायलॉग सां उन ई नाले सां पियो सुञाणंदो आहे, उन ई नाले सां पियो सॾु कंदो आहे। ईअं थींदो आहे सिंध मुख़्तलिफ़ जॾहिं इलाइक़नि में वञो था, ॻोठनि में वञो था, सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलो था त माण्हू उन ई नाले सां सुञाणनि। अच्छा, उन ॾींहंनि में मोबाइल बि कोन हुई, हा हा, जंहिंमें यूट्यूब वग़ैरह जेको सिस्टम हाणे थियो आहे, ऐं इहो कॉमेडी जे हिसाब सां, मज़ाक जे हिसाब सां इहो हिकिड़ो नओं सिस्टम शुरू थियो न। हाणे त ॾाढी ॾुखियाई आहे, हा हा, छो जो तव्हां बि कॉमेडी कयो था, हेॾा ॿियो बि कॉमेडी करे थो, टियों बि करे थो, हाणे इन जे विच में सभिनी खे माना सिस्टम करे अॻिते हलणो आहे, त इहो हाणे ॾाढो ॾुखियो कमु थी वियो आहे। पहिरियां न हुयो, पहिरियां आउं अकेलो हुउसि सही सही, या 5 मुंहिंजा दोस्त आहे, बाबा इहे आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि, बिल्कुलु। पर हाणे कमु तमामु घणो थी वियो आहे। अच्छा, फ़नी सफ़र ॾे माना ॾिसो फील्ड्स त काफ़ी सारियूं तॾहिं खां बि हुयूं न। जी हा, सो फ़नी सफ़र ॾे लाड़ो कीअं थियो तव्हांजो? मूंखे ॻाइण जो शौक़ु हो। हा, ॻाइण जा राग जा बि तव्हां ॼाणू आहियो? जी हा, मुंहिंजो कमु सॼो उहो, आउं ॻाईंदुसि, मुंहिंजो आउं वॾो गज़ल सिंगर थींदुसि, पर पोइ सेखारण वारा जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि त कोन हुया, जे हुया त सेखारनि कोन पिया, इहो ॾचो ॾाढो ॾुख बि रहंदो उन्हनि असांजे वॾनि ख़ान साहिबनि जो, इहो सभु क़बर में खड़ी आहे, असांखे कोन ॾिनो। पोइ स्टेज ड्रामा हुते थींदा पंहिंजा, मामा लालू वग़ैरह इहे जेके दोस्त हुया, उन्हनि चयो यार तव्हां अचो हिन में, चयो आहे बिस्मिल्लाह भला हेॾे बि सही आहे। उहो सिस्टम बि हलंदो, हीअ बि हलंदो, पर जॾहिं पथर दुनिया मूं कयो टीवी जे हवाले सां, मामा लालू चयो त बाबा तव्हां अचो भला हेॾे कयो, पथर दुनिया मुंहिंजो ड्रामो हिकिड़ो लॻी वियो। मूंखे त कॉमेडी ईंदी ई कोन्हे, कॉमेडी खां ऐं एतिरो परे आहे उहो कोन चवंदा रेल खां पंचर, सही सही ॻाल्हि ऐं सीरियस ते जो माण्हू आहे, मूंखे कॉमेडी वग़ैरह कोन ईंदी आहे, कोन ईंदी हुई, पर हिकिड़ो माहौल जो उन में तोतलेपन में हिकिड़ो ठही वियो त मुंहिंजो बाबा ठीकु आहे भला कैरी ऑन कयूं। हा कयूंसि था, सही सही सही, सम्झो त उन्हनि ॾींहंनि में बि कोन दिलि कोन पई चए, पर पोइ जिथे मिसाल तौरु वञा माण्हुनि जा मेड़ थी वञे, यार बाबा 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 उन शइ उत्साह आयो, उन शइ उत्साह यार हीअ कहिड़ी शइ आहे जेकी मूंखे, सही। पोइ कुझु टाइम उनखे अलविदा कयो, हाणे मूं चयो भला हेॾा सही आहे त हेॾा ई सही। हा सही सही। अच्छा भला घर जो माहौल नंढपण खां कीअं ॾिठो, स्कूल वारो टाइम उहो कीअं गुज़रियो नंढपण अवांजो? असां ॿारहाड़ी जा माण्हू आहियूं, तमामु हिकिड़ो माहौल सुठो न हुयो, जॾहिं दादू में आयासीं, गुरबत ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सम्झो न गुरबत न, अल्लाह पाक जे करम सां वाल साहब मुंहिंजो शुगर मिल में ऑफिसर हुयो, माशाल्लाह माशाल्लाह, सम्झो उन्हनि जो इहो ऐं पढ़ां, सम्झो पर उहो टाइम त घणो हो न, माना घणी गुरबत तॾहिं फेस जी कंदा हुआ माण्हू, बिल्कुलु हुयो। त हाणे पढ़ाइण जे हिसाब सां असांखे वाल साहब दादू शिफ्ट थियो, तक़रीबन 17-18 किलोमीटर दादू खां अॻियां असांजो ॻोठु आहे। सही सही, पढ़ियुसि कोन, शौक़ु न हुयो, शौक़ु न हुयो, मेट्रिक ताईं स्कूल त वेंदा हूंदव न? जी जी हा, बसि उहो मैट्रिक में शायदि पोइ साल में को 5-8 ॾींहं वियो हूंदुसि। अच्छा, हा, सही, असांजो कमु इहो ॻाइण जे हिसाब सां इहो सिस्टम हुयो, उन माना उन नंढपण जे हिसाब सां उहो क्रेज़ हो हिकिड़ो ॻाइण जो, सही सही, ॾाढा 12 ॾियारा ॿार हलिया वञूं, राॻियुनि जे पोयां आहे हो, माना हिकिड़ो क्रेज़ हुयो, उहो शौक़ु हुयो, ऐं उहो शऊर न हुयो त तालीम बि ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हिन स्टेज में अची करे जॾहिं हिन एज में पहुता आहियो ऐं हिन तरह जो जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ त कॉन्स्टेंट आहे न, उहा चेंज आहे, वक़्तु जॾहिं चेंज थींदो रहे थो इहो अहसासु थिए थो त फ़नी सफ़र ॾाढो सुठो, हर फील्ड तमामु सुठी, पर तालीम ॾाढी ज़रूरी आहे। तइलीम ज़रूरी आहे तमामु, जेकॾहिं आउं एक्टर आहियां मिसाल जे तौर ते त बि तइलीम हर शइ जो माना हिकिड़ो ॾिसो त मुख आहे हिकिड़ो, फर्ज़ु कयो आउं त मैट्रिक ताईं मिसाल पढ़ियो आहे, पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अॻियां को आउं पढ़ियल न हुजां, स्क्रिप्ट अची विया जेको ख़ादि में पढ़ो त मूंखे त कोन ईंदो, तइलीम लाज़मी आहे, ऐं पाण खे मूं नुक़सानु ॾिनो आहे हेॾे अची करे, ज़िंदगी जा 30-32 साल जेके हाणे अहसासु थिए थो, हा, पर इहो आहे त अलाह जी महिरबानी तव्हांजी दुआउनि सां मोहबत मिली आहे सॼी सिंध जी, तमामु घणी थी सघे थो, ही बसि अलाह पाक जे हथ में आहे, मूंखे हेॾे करण में हुनजो ई। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अच्छा, हूअं माना को प्रोग्राम कंडक्ट थींदो आहे न
त ॾिसो काफ़ी सारा माण्हू ॾिसनि पिया, ख़बर न आहे केरु केरु उहो तव्हांजे करे ई टेलीविज़न जे अॻियां मौजूदु हूंदो ऐं हुनखे हूंदो त होस्ट बसि ही को सुवाल करे वठे त असां ॿुधूं। मां ॼाणणु चाहींदमि ऐं तमामु उहे माण्हू ज़रूरु ॼाणणु चाहींदा हूंदा पर्सनल लाइफ ईअं कीअं हूंदी आहे, पाण खे कीअं टाइम ॾींदा आहियो, घुमणु फिरणु कीअं हूंदो आहे, फैमिली सां कीअं वक़्तु गुज़रंदो आहे? इहो पर्सनल जे हवाले सां त पंहिंजो हिकिड़ो त टाइम कोन्हे को पाण वटि। पोइ जेकॾहिं घर वेंदो आहे त बसि पोइ घर ई तक़रीबन हूंदो आहे, ॿाहिरि न आहे निकिरंदो। सही सही, फैमिली खे टाइम हूंदो फैमिली खे छो जो हिकिड़ो तव्हां हफ़्ते में या महीने में तव्हां हिकिड़ो 26 ॾींहं तव्हां ॿाहिरि हो त 4 ॾींहं तव्हांजो हक़ आहे त तव्हां घर वारनि खे टाइम ॾियो। पोइ आउं घर ई हूंदो आहे, ॿाहिरि निकिरंदो ई न आहियां सही 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 तक़रीबन। त यार मां ॾाढो ॿाहिरि थी विया सही त पंहिंजा बच्चा, पंहिंजा घर, मुंहिंजी हिकु पुटु आहे, हिकु ॾियारी आहे, न्याणी मूंखे ॾाढी मिठी आहे, हुन हवाले सां पोइ हुन बच्चनि सां शाम जे टाइम ते विसी या घुमी फिरी न त घर। सही सही। अच्छा, हीउ जेको कमु आहे, हिकु आर्टिस्ट चयो वेंदो आहे त हुनखे ठाहियो कोन वेंदो आहे, कुदरती तौर ते उहो आर्टिस्ट हूंदो आहे। हा, पोइ फर्निश ज़रूरु थींदो आहे, कमु कंदे कंदे एक्सपीरियंस मां घणो कुझु सिखंदो आहे। छा त सम्झो हीउ कमु ॾुखियो आहे, सवलो आहे, या दिलि सां कजे त सवलो बणिजी वेंदो आहे? दिलि सां कजे सवलो थींदो। मज़ाहत ॾाढी ॾुखी आहे, हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिसाबु आहे, पर तव्हां ते आहे, तव्हां हुनखे केतिरो सवलो था कयो, सही सही, तव्हां हुनखे केतिरो ॾुखियो था कयो, ॾुखियो था कयो, सही। उहो तव्हांजे हथ में आहे। ॿुधो न, ॿियो पब्लिक जे हवाले सां आहे न। हा हा, पुराणे दौर में जेकी कॉमेडी ड्रामा तव्हां ॾिसंदा हो, उहा कॉमेडी अहिड़ी तव्हांजे ज़िंदा गुज़री वेंदी, तव्हांखे ख़बर न पवंदी। हा, हे छा चइयो। हाणे वरी इन खे अञा वधीक वेझो कयो आहे, माना वर्गल्स घणी जेके सिस्टम घणा थी विया आहिनि। हाणे जेसि ताईं इहो कमु नथा करियूं न त मज़ो न कयूं, त उहे शयूं हिन महिल आहिनि ई कोन। हा, इन जे पोयां भला छा तव्हां सम्झो आहे, छा वजह आहे? वजह इहा आहे जो आउं सिखी आयो आहियां। मिसाल, आउं हिकिड़ो नओं माण्हू आहियां, तव्हां मूंखे चओ था खां ईअं न थोरो हीअं कयो, छो तुंहिंजी जवानी मां सिखियल आहियां। असांजे सिंधियुनि में इहो घणो मसइलो आहे, तमामु घणो, तमामु घणो। तोखे छा थो अचे? मां सिखियल आहियां। अरे बाबा सिखियल ई, पर हीउ कमु तुंहिंजो हीअं पियो थिए, तुंहिंजो छा वञे? तव्हां कॾहिं यूट्यूब ते या फेसबुक ते तव्हां पंहिंजो टिकटॉक ते तव्हांजी खोड़ सारी नज़र पई हूंदी, कुझु हेठ में अहिड़ा बि आहिनि जेके घर में ॿुधण जहिड़ा आहिनि ई कोन। हाणे उहे माण्हू उन्हनि खे सुठो था सम्झनि, यार असां भलो था कयूं, इहे शयूं ख़राबु थियूं थियनि। सही सही। अच्छा, हिकिड़ो यूथ एक्टिविस्ट आहे, एडवोकेट बि आहे, उनजी हिकिड़ी नंढी क्लिप ॾिठी, उनखां कंहिं पुछियो त अधु असां वटि न मश्करी तमामु घणी वधी वई आहे, सीरियस इशूज़ जेको आहे न तव्हां घटि ॾिसण जे लाइ मिलनि था। उन चयो असांजी क़ौम जो जेको मेन मुद्दो आहे न, उहा आहे ई मश्करी। सही, असांजी क़ौम जंहिं शइ खे सीरियस वरितो आहे न, उहा आहे ई मश्करी। तालीम खे हंडाइण चयो वेंदो आहे न, त हंडाइण का ॿी शइ हूंदी आहे। ठीकु आहे, हिकिड़े रेगुलर फॉर्म में हिकिड़ी शइ हले पई, उहा ॿी शइ आहे, पर सम्झण का ॿी शइ हूंदी आहे। बिल्कुलु सम्झण ॿी ॻाल्हि। ॾिसो न, असां सभिनी जो हिकु हक़ थो थिए, तव्हांजो पंहिंजो हक़ आहे पंहिंजे सिंध जे लाइ कमु करणु, मुंहिंजो पंहिंजो हक़ आहे पंहिंजी सिंध लाइ एज़ अ आर्टिस्ट, एज़ अ कंपेयर। पर इहो कमु कोन्हे को जो आउं टिकटॉक ते वेही ॻाल्हियूं ॾियां, इहो को हक़ आहे छा? हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां कमु त अहिड़ो सुठो कयो जंहिंमें इहो थिए जो चवंदा यार वाह वाह यार हीउ माण्हू भलो आहे। सही, प्लेटफॉर्म खणी तव्हांजो पंहिंजो आहे, पर ॾिसंदड़ तमामु घणा माण्हू आहिनि न। ॾिसो न, हिन महिल ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ो अलाह जो शुक्र आहे त जेकॾहिं आउं ख़राबु कमु थो कयां त मूंखे हुनजी सज़ा मिले थी। तव्हां सुठो कमु था कयो, तव्हांखे हुनजो फ़ाइदो मिले थो। कमेंट्स वग़ैरह में जेके माण्हू आहिनि, खोड़ सारा माण्हू बिल्कुलु बिल्कुलु उहे कनि था, बाक़ी हर ज़िन हिकु जहिड़ो न आहे। हिन महिल इहे शयूं मेड़नि ॾाढियूं ॾुखियूं। सही। अच्छा, जेको तव्हांजो टाइम गुज़रियो, थोरो पोयां वञो 10 साल अॻु में जेकॾहिं ॻाल्हि कजे त ओरा कीअं हुयो ओवरऑल? जेकॾहिं तव्हां ॾिसो या न्याणियुनि जे स्पेस जी ॻाल्हि कजे त उहो टाइम कीअं गुज़रियो? बहितरीनु हो, बहितरीनु हो। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं ॿियो पासो ॾिठो वञे त इहे असांजूं मोबाइलियूं वग़ैरह या न हुयूं, पोइ इहो सॼो माहौल हाणे अॼु बिगड़ियो आहे। हा, सोशल मीडिया जे हवाले सां इहा पहिरियों बिगड़ियल हो, अदा निकितो हाणे आहे। सही, पर तॾहिं पोइ बि सुठो हो। तॾहिं 10-15 साल तव्हां पहुचो, पोइ बि सुठो थियो यार बाबा। हिन महिल
ही माना छुड़वागी लॻी पई आहे, वाह मुंहिंजी मोबाइल आहे मां बैलेंस थो विझां तुंहिंजो छा वञे। सही सही सही। इहो ई चक्कर आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। खोड़ सारा माण्हू जेके उन्हनि खे गारियूं वग़ैरह ॾियण वग़ैरह, वाह मुंहिंजी मोबाइल आहे तूं छा कंदे। सही सही, मां ॼाणा, मां ॼाणा, मां थो फेस कयां माण्हुनि खे। हा सही, मां ई ज़िम्मेदार आहियां। अच्छा फ़नी सिखिया ज़रूरी आहे, माना चवण जो मक़सदु। बिल्कुलु एज़ अ एक्टर, एज़ अ राग त तौबा आहे, उहो त ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे, सॼी ज़िंदगी सिखण में ई बिल्कुलु गुज़री वञे बिल्कुलु। थी। ऐं त उन हवाले सां एक्टिंग जे हवाले सां मुंहिंजो उस्ताद जेको हो अब्दुल सत्तार जमाली, उहो असांखे जुमिला बोर्ड ते लिखंदो हुयो। अच्छा जी हा, मखरजी ॿोली जंहिंखे चइजे, काफ़ आहे त तव्हांखे नक मां कढणो आहे, काफ़ कलम। सही सही सही। जेकॾहिं काफ़ जो आहे त उनजो खे खच्चर आहे त उहो नक मां कढणो आहे। खे खट आहे त वरी पोइ उहो उन तरह उन तरह उहो असांखे उन्हनि सम्झायो आहे त बाबा हीअ असुलु सिस्टम हीअ आहे, पहिरियों त तव्हां ॿोली सम्झो। सही सही सही। उन्हनि असांखे सेखारियो, उन्हनि असांखे ॿुधायो त तव्हां ॻाल्हाए था, किथे फुल स्टॉप ॾियणो आहे, किथे ॾिसो न लाफ्टर तव्हांखे करिणो आहे न। हा हा हा। कॉमेडी जे हवाले सां तव्हांखे लाफ्टर करिणो आहे, त सॼी महिनत करे उन जॻह ते लाफ्टर न अचे त पोइ त कुझु कोन थींदो न। सही सही सही, माना हीउ कमु अञा वधीक ॾुखियो आहे। ॾुखियो, तमामु ॾुखियो आहे। खिलाइण साहिबु ॾाढो ॾुखियो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो। सही। उहो ई न चयो वेंदो आहे त जेके माण्हू खिलाईंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी कीअं बि हुजे, पर जॾहिं हू स्टेज ते अचे थो, उहो माण्हू हुनजे अॻियां हिकिड़ो हुजूम आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे हर शइ विसारे उते जेको आहे सो उन फॉर्म में अचिणो थो पवे। इहो ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾाढो। अच्छा का अहिड़ी सिचुएशन आई त माना, अच्छा मां पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयां। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचे पियो? तव्हांखे मां भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अस्सलाम वालेकुम, पंहिंजो नालो ॿुधाइजो। अमजद अली मुंहिंजो नालो आहे जी। अमजद भाउ खे मां भलीकार चवां थी, कीअं आहियो? त ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? शुक्र अलाह जो। दी तव्हां ॿुधायो ॿियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदव? जी अदी छा चवणु चाहींदव? प्रोग्राम में तव्हां शामिल थी चुका आहियो। मां इहो चवणु चाहींदुमि भाऊ, कोन्ही माण्हू खां त माशाअल्लाह काफ़ी सिहतमंद थी वियो आहे भाऊ। जी जी। ऐं हाणे को ड्रामो वामो को को आयो आहे न जो न। ठीकु आहे, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। ऐं माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह साईं सिहत ॾे अदा खे। चवनि पिया त माशाअल्लाह सां तव्हां हाणे सिहतमंद थिया आहियो ऐं उहो फील थिए पियो हुननि खे स्क्रीन ते माशाअल्लाह सां। अच्छा उहो पुछणु चाहिनि पिया त तव्हांजो अपकमिंग को प्रोजेक्ट, को ड्रामा कुझु फ़िलहाल त अहिड़ो कोन्हे को। अच्छा, कुझु पाण बि थोरो हथ हल थोरो करणु त खपे, माना महसूसु थिए पियो हाणे कॉल्स अचणु शुरू थियनि पियूं त माना माण्हू वेट कनि पिया तव्हांजो। जी हा बिल्कुलु, उहा हक़ीक़त आहे। पर हिन महिल उहो ॾिसो न, आऊं इहो चवंदो आहियां त आर्टिस्ट पंहिंजी परफॉर्मेंस सां हुजे, पैसनि सां न हुजे। सही सही सही। तव्हांजी करोड़ जी परफॉर्म हूंदी जेका, स्क्रिप्ट सुठो हुजे, स्क्रिप्ट सुठो हुजे। हाणे उहा तव्हां मिसाल परफॉर्म जे हवाले सां तव्हां हिकिड़ो स्क्रिप्ट न भाउ मां 2 लख वठंदसि, मिसाल हिकिड़ो ॾियां थो, तव्हां पंहिंजी परफॉर्म कपाए छॾी। परफॉर्म जो को मुल्ह ई कोन्हे को। सही सही सही, बिल्कुलु सही। तव्हांखे ऑफर्स त ईंदियूं हूंदियूं न? बिल्कुलु, स्क्रिप्ट उहो अचे न, ऐं केतिरो ज़ाया थियां। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। मिसाल त एतिरो टाइम थी वियो आहे, उन हवाले सां को स्क्रिप्ट सुठो हुजे जेको उन ते हिकिड़ो कमु कजे। पोइ हिकु ॿ दोस्त जो आहे ड्रामो, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि मारे थी, कहिड़ी? मिसाल तव्हां घिटी मां लंघियो किथे, इहो तव्हां भला ड्रामो हले त उन में छो न आहियो? आर्टिस्ट खे इहा शइ थोरी ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। हालांकि हुनखे इन शइ जी इहा ख़बर कोन्हे त असांजा छा मामला आहिनि, या स्क्रिप्ट जो मसइलो आहे, या ॿिया खोड़ सारा मामलात आहिनि। इहे शयूं मारनि थो पोइ, इन जे करे मजबूरी तौर ते करिणो थो पवे। बाक़ी हिन महिल उहो सिस्टम आहे। अच्छा अगेन लाइव कॉलर आहिनि। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां पिया ॻाल्हायो? राजपुर में ॻाल्हायां। तव्हांजो नालो छा आहे? यासीन। जी भाई यासीन खे भलीकार करणु चाहींदुमि, राणीपुर मां तव्हां फ़ोन कई आहे प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? कोन्ही माण्हू न ॻाल्हायो मां। जी अदा बिस्मिल्लाह। छा हाल आहे? ख़ैर आहे? पहचानी? हा प्रोग्राम ॾिसो मेरा। जी
मेरा टीवी में जी जी मेहरान टीवी ते ही प्रोग्राम हले पियो, तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो, छा चवणु चाहींदव? उन्हीं में ना अदा ॻाल्हाए पियो जी, हुकुम कयो मिठा। यो केना जो मसलो आगे मुझे गलत जी अदा कैनाल्स जो मसलो आहे जी बिल्कुलु इहो मसइलो आहे। हाँ थोड़ा बुधाओ। जी जी थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। हाँ कैनाल्स जो अच्छा केनाल ते सर आऊं ॻाल्हाईंदुसि त जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं, पंहिंजो असांजे ॻोठ खां हिकु वॾो वाह वहंदो, पोइ असां सभु दोस्त ईंदा हुआसीं उन वाह ते, उहो तिरकड़ी ठाहे उते खेॾण जो। सही त हिन पाणीअ सां असांजूं ॾाढियूं ख़ुशियूं जुड़ियल आहिनि ऐं उन्हनि ॾींहंनि खां वठी असां पाणी जे हवाले सां इहो सॼो सिस्टम इहो थींदो रहियो। पर यकीन कयो इहो सोचियो ई न हो त ईअं बि थींदो जो पाणी जे हवाले सां हेॾो बंदि थींदो या छा, इहो वॾो हिकिड़ो पाणी जी का जंग थींदी। असांजी अज़ीम क़ौम आहे सिंधी, असांखे माना एतिरो उन में डिप्रेशन में विधो वियो आहे, असांखे अलाए काॾे छा पतो थिए, धिकियो वियो आहे ॾाढो धिकियो वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु पाणी जे लाइ बि थींदो आहे छा? पाणी त सवाबु आहे, हाँ सही पाणी पीआरणु पाणी ॾियणु सवाबु आहे। उन ते धारो हणणु, उन्हनि ते उन्हनि जे मथां इहो सिस्टम ठाहिणु त सोच खां मथे आहे। जेकॾहिं ॻाल्हायूं था त माण्हुनि जो ज़हन अलाए काॾे हली थो वञे, तव्हां हिन पार्टी में या छा, हीउ सियासी सिस्टम या कुझु न आहे, हीउ हर माण्हू जे GIP जो आहे, हीअ माण्हू जी हर माण्हू जी ज़िंदगी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ॾिसो न पाणी त छो थो थिए इहो, त इन ते त सही पाणी आहे त पाण सभु आहियूं न साहिबु, इन ते पाण छा चऊं, इन ते इहो छो थो थिए, माना हीअ त वॾी ॻाल्हि थी वई। बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। त हीउ सिस्टम छा आहे, कीअं पियो हले? असां आर्टिस्ट माण्हू, असां सॼी ज़िंदगी माण्हुनि खे खिलायो बि आहे, असांजो कमु आहे हिकिड़ो खिलाइणु, हाँ बिल्कुलु सम्झो। सही त हीअ ख़ुशबू न, हीअ दरिया जेको आहे इहो इन सां ई सॼो सिस्टम आहे असांजो, सभु कुझु हितां ई थो शुरू थिए न। बिल्कुलु हाँ असांजो गुज़र सफ़र हितां ई आहे न। असांजो जेको आहे सो खितो आहे, असांखे त पाणी जी बेसिक नीड ऐं हर हे माण्हू त- जी हूंदी आहे, असांखे त तमामु ऐं घणो पाणी ॿी ॻाल्हि इहा आहे त अलाह जी महिरबानी, हे सदियुनि खां हीउ असांजो आहे। हाँ बिल्कुलु हीअ वहंदड़ दरिया वहंदड़ आहे न। ॾिसो न हिकिड़ी शइ हले थी, मिसाल तव्हां हितां मेहरान टीवी खां वेंदो, तव्हां पंहिंजे घर ताईं, रस्तो साॻियो हूंदो पर तव्हांजो घर त उते ई हूंदो न, सही ॻाल्हि आहे तव्हांखे उते पहुचणो आहे न, बिल्कुलु चाहे तव्हांजो घर केतिरो बि परे हुजे। त हीउ सिंधु जितां अचे थो उहो जिते ख़तमु थो थिए त असांजो थियो न, सही ॻाल्हि आहे त हीउ असांजो आहे न, हीउ रस्तो अथसि जेको असांखे अचे थो, त हुनखे ज़ोरी बंदि करणु इहो त इहो नेचर जे ई ख़िलाफ़ आहे। बिल्कुलु हर माण्हू जो इहो इन ते आवाज़ु उथारणु घुरिजे त इहो दाड़ो जेको असांखे क़बूल न आहे, असां इन शइ खे क़बूल नथा करियूं। बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे, असां हिन शइ खे क़बूल नथा करियूं। वक़्तु थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नाज़रीन वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था, पाण मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी, अवां जो पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, यकीनन हीउ प्रोग्राम अवां जो पंहिंजो आहे, हीउ मंच अवां जो पंहिंजो आहे। जूं कॉल्स अचनि पियूं, मां ज़रूरु प्रोग्राम में बि शामिलु करणु चाहींदमि, मां चाहींदसि तव्हांजो जेको बि सुवालु हुजे उहो ज़रूरु अवां प्रोग्राम में शामिलु कयो। अच्छा जॾहिं तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो था ऐं कॉल कनेक्ट थी वञे थी त कोशिशि कयो त तव्हां उन कॉर्नर ते घर में उते मौजूदु हुजो जिते तव्हांखे काई डिस्टर्बेंस न हुजे, आराम सां ॻाल्हाए सघो। ऐं मां पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां त मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज फेसबुक ते मौजूदु आहे, त तव्हां उते वञी करे ॾिसी सघो था, पंहिंजो आवाज़ु ॿुधी सघो था। तव्हां जेॾीमहिल कनेक्ट थियो था त उहो सेगमेंट बिल्कुलु उते अपलोड थींदो, त तव्हां उते अगेन पंहिंजो ॻाल्हाइणु ॿुधी सघो था ऐं उनखे जेको आहे सो पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते बि ज़रूरु शेयर करे सघो था। ख़ादिम हुसैन खोखर साहिबु मौजूदु आहिनि, जंहिंजी वाबस्तगी दादू सां आहे, पर असल वाबस्तगी हिननि जी सॼी सिंध सां आहे, समूरी सिंध हिननि खे सुञाणे थी। ऐं उहे माण्हू ख़ुशनसीब हूंदा आहिनि न जिन खे एतिरो प्यार मिले, एतिरी मोहबत मिले, पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब महसूसु कंदा आहियो। बिल्कुलु हिन में को शक न आहे, अलाह जी महिरबानी आहे, रब जा इहसान, माना जेको माण्हू ॾिसे थो इज़त ॾिए थो। ऐं हीउ दौर ॾिसो त केॾो हिकिड़ो कठिन आहे, को माण्हू हर माण्हू ॾुखियो दौर आहे, बेज़ार आहे ॿिए खां, पर अलाह जी महिरबानी जिथे वञूं था उते ॾाढो प्यार मोहबत मिले थो। सही बिल्कुलु
त इहो कमायो आहे। सही सही ज़िंदगी जी कमाई। कमाई जे करे इहा केतिरी ई आहे, त मोहबतूं कमायूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इहा ई कमाई आहे। सही। अच्छा उहो अॼु ॾींहं ताईं बि माशाल्लाह तव्हांखे एतिरा सारा प्रोजेक्ट्स ऑफर थियनि था मिलनि था, उहा ॿी ॻाल्हि आहे त स्क्रिप्ट सुठो हूंदो ऐं फ्यूचर में इनशाला को स्क्रिप्ट सुठो ईंदो त तव्हां ॿीहर बि हिननि खे स्क्रीन ते ॾिसंदव के सुठे ड्रामा में, के सुठे एक्ट में, के सुठे नाले सां इन्हनि खे परफॉर्म कंदे हुआ सभु ज़रूरु ॾिसंदव। पर मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त अॼु बि जॾहिं स्टेज जी ॻाल्हि थिए थी या स्क्रीन जी ॻाल्हि थिए थी त ॿिन्हिनि मां घणो इंजॉय किथे कंदा आहियो, स्टेज ते या स्टेज ते तव्हांखे हर शइ उते फ़ैसिलो उते ई थी वेंदो तव्हांजो। जेको तव्हां जुमिलो ॻाल्हायो था मिसाल, हा हा तव्हांखे सॼो जेको बि आहे तव्हांखे पब्लिक सॼो सिस्टम करे थींदी, इंजॉय उते आहे। हा हा बिल्कुलु। छो जो पब्लिक तव्हां सां जुड़ियल हूंदी आहे न। हा माण्हू उते ई ॾिसनि। बिल्कुलु आम्हूं साम्हूं सॼो फ़ैसिलो थी वेंदो आहे, जेको ग़लति था कयो सो सही था कयो। छोकी असां स्टेज जा आहियूं, असांखे मज़ो बि स्टेज ते ईंदो आहे। सही स्टार्टिंग उतां खां थी जी आहे। हा बिल्कुलु स्टेज। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उहा स्क्रिप्ट यादि करणु, सभिनी जे साम्हूं परफॉर्म करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, इनखे आसान तव्हां कीअं बणायो? उहो असांजो तॾहिं महीनो रिहर्सल हलंदी। महीनो पूरो? बिल्कुलु महीनो हलंदी बाबा। शाम जी टाइम ते 6-7 बजे ताईं असांखे उस्ताद घुराईंदा, पोइ सॼो उस्ताद वेहंदा, पोइ साम्हूं जी स्टेज ड्रामो हलंदो आहे, ईअं असांखां कराईंदा। सॼो पोइ यादि थींदो इहो आस्ते आस्ते सॼो रटे। शाम जो को कहिड़े कम सां आहे किथे आहे, पर शाम जो उन टाइम ते ॾिनल वक़्त ते उनखे उते पहुचणो आहे त बाबा हिते तव्हांखे पहुचणो आहे। पोइ सॼो महीनो यादि हूंदो। पोइ कुझु दोस्त अहिड़ा जेके मज़ाया टाइप जेको कमु कंदा। सही सही। अच्छा त माशाल्लाह सऊदी खां कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जी तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो। हाजी शम्स मीर जट थो ॻाल्हायां मदीने खां। जी जी माशाल्लाह, छा चवणु चाहींदो? खादम सां ॻाल्हाइणो आहे न? जी जी हा हा बिल्कुलु ॿुधनि पिया आवाज़, तव्हां ॻाल्हाए सघो था। साईं सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं छा हाल आहिनि? ख़ैर आहे? अलाह जो करम आहे। तव्हां ॿुधायो? अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजा ड्रामा त रोज़ ॾिसूं पिया। वॾी महिरबानी। ऐं रोज़ असां हमेशह तव्हांजो ड्रामो ॾिसंदा ई ॾिसंदा आहियूं। सदाईं ख़ुशि हुजो साईं। इहे जेको बुंडेल खाना वारो आहे न तव्हांजो ड्रामो। जी जी हेलो जी चवां ॻाल्हायां पियो। जेको मां चयो बुंडेल खाना वारो ड्रामो आहे न तुंहिंजो, जी जी आहे। इहो रोज़ रोज़ ॾिसूं था। महिरबानी। हमरा त चवनि था राग बि चवे थो हाणे। हा हा चवे थो पोइ चवे थो त असांखे कलाम ॿुधाए भला। हा हा पाकिस्तान जा त असां सॼी सिंध जा थोरा हितां सभिनी माण्हुनि जा जेके बि आहिनि वकील ॿिया माण्हू जो इशू चयो पाणी वारो। जी जी सम्झी? अलाह हिन खे ख़ुशि रखे। असां सभिनी हक़ में दुआ था घुरूं त अलाह हिन खे आबाद रखे। आमीन आमीन। वॾी महिरबानी। यमान में जो अलाह यमान में। आमीन आमीन। थैंक यू ये असांजा अलाह सिंधी ख़ुशि माण्हू रखे आहिनि, तव्हांखे। जिथे बि मौजूदु हुजनि लहजो उहो ई, हा, मोहबत उहा ई, बिल्कुलु। पंहिंजाइप उहा ई। पर ॿुधी करे ख़ुशी थींदी आहे। तव्हांखे त अञा वधीक ख़ुशी थींदी हूंदी, तव्हांखे एतिरो लाइक कंदा। तमामु घणी जी ईअं थींदो आहे जो मिसाल पहिरियों चकर ई केरु मिलंदो आहे त एॾो फ्री थींदो आहे, परेशान थींदा आहियूं छा आहे। हा छो त उन फॉर्म में था ॾिसनि न। पहिरीं ॻाल्हि इहो, ऐं ॿियो असांखे ॾिसी उहो चवंदा त आम ज़िंदगी में बि ईअं ई हूंदा। हा पर्सनल लाइफ त ख़ैर तमामु घणी डिफरेंट हूंदी आहे। घणी साहब घणी। सही सही। अच्छा तव्हां ॻाल्हि कयो पिया न हिन जी पंहिंजे स्टेज ड्रामा जी ऐं स्क्रीन जी, कॾहिं ईअं थियो आहे माना इंसान आहे कोई डायलॉग विसरी वियो हुजे ज़हन मां, उनखे संभालियो हुजे? बिल्कुलु विसरी वेंदो। पोइ वरी असांजो वरी क्यों चइबो आहे क्यों मिसाल हाणे हीअ स्टेज आहे, तव्हां पोयों स्क्रिप्ट खयो बीठा आहियो, जी जी जी, पोइ मूंखां जेको विसरी थो वञे तव्हां वरी उहो स्क्रिप्ट ॿुधाईंदो। सही। पोयों मिसाल साईं जा मुंहिंजा डायलॉग पाण में हलनि पिया, सही, त पोइ तव्हां आस्ते आस्ते ॿुधाईंदो। जेकॾहिं मूंखां विसरी थो वञे त साईं खे ओर ते कमु हेॾां थींदो त आउं पासे खां तव्हां पासे खां मूंखे डायलॉग ॿुधाईंदो, ध्यानु होॾां हूंदो। हा हूंदो। पोइ आस्ते आस्ते उनखे चवंदा हुआसीं असां क्यों। सही सही। त पासे में हिकिड़ो विंग डायरेक्टर बीठो हूंदो, उहो असांखे ॿुधाईंदो। सही सही। पर अॼु मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो शौक़त प्रेमी, उहो हाणे छॾे वियो अलाह पाक ख़ुशि रखेसि, उहो आउं पूरो स्क्रिप्ट यादि, सॼी स्टोरी असां यादि कंदा हुआसीं। सही सही। पर जंहिंजो कंहिंजो विसरी वेंदो हुन माण्हू खे सलाम, उहो वरी पोयां हुनखे ॿुधाईंदो त तुंहिंजो जुमिलो ही अथई। ही आहे।
उते संभालण माण्हुनि खे महसूसु न माण्हुनि थिए, खे महसूसु कंहिंखे ख़बर न पवे, बिल्कुलु। ऐं उहा शइ सुठे अंदाज़ में तमामु उते जेके वेठल ऑडियंस आहे उन्हनि ताईं पहुचे, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इश्का बिल्कुलु बिल्कुलु, तो कराए नो डाउट नो डाउट, इहो ईअं मुमकिन ई न आहे न, ईअं आम माण्हू अची करे परफॉर्म करे, इहो मुमकिन ई न आहे। अच्छा, असां नात्या कलाम जे तरफ़ अॻियां वधंदासीं, छो त जुमे जो प्रोग्राम आहे, स्टार्टिंग में बि जेको आहे सो इंट्रो में बि उनजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरो इंट्रो उन तरह ॾिनो आहे, त मां चाहींदसि त कारी मोहम्मद अली साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खे भरपूर असां मौक़ो ॾियूं। जी बिस्मिल्लाह कयो। दुरूद पाक पढ़ लीजिए, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद। मिल गया है दरे मुस्तफ़ा, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी दर की हाजत नहीं, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी दर की हाजत नहीं, जानते हैं वो दिल की सदा, जानते हैं वो दिल की सदा, मांगने की ज़रूरत नहीं, जानते हैं वो दिल की सदा, जानते हैं वो दिल की सदा, मांगने की ज़रूरत नहीं, ये लगनता क़यामत रहे, प्यार उनका सलामत रहे, ये लगन ता क़यामत रहे, प्यार उनका सलामत रहे, उसका जीना बेकार रहे, उसका जीना बेकार रहे, आपको जिससे उल्फत नहीं, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी के दर की हाजत नहीं, मिल गया है दरे मुस्तफ़ा, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी दर की हाजत नहीं, बस वही सीना आबाद है जिसमें सरकार की याद है, बस वही सीना आबाद है जिसमें सरकार की याद है, दिल वो जिंदा नहीं दोस्तों, दिल वो जिंदा नहीं दोस्तों, जिसमें उनकी हुकूमत नहीं, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी दर की हाजत नहीं, गर खुदा की तलब हो तो फिर मुस्तफ़ा से वफा कीजिए, गर खुदा की तलब हो तो फिर मुस्तफ़ा से वफा कीजिए, उसका अल्लाह से क्या वास्ता, उसका अल्लाह से क्या वास्ता, जिसको आका से निस्बत नहीं, मिल गया है दरे मुस्तफ़ा, अब किसी दर की हाजत नहीं, हर घड़ी मेहरबान आप हैं, रहमतें दो जहां पे हैं, हर घड़ी मेहरबान आप हैं, आप ही रहमतें दो जहां, कौन है वो बताए मुझे, कौन है वो बताए मुझे,
جس پہ ہونے کے عنایت نہیں اس کا ایمان بے نور ہے وہ خدا سے بہت دور ہے جس کی فاروق کی تقدیر میں جس کی فاروق کی تقدیر میں پنجتن کی محبت نہیں جس کی فاروق تقدیر میں پنجتن کی محبت نہیں. सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह. अॻियां वधूं था, न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो न्यूज़ ॿुधूं था, वरी वापसि अची कंटिन्यू कयूं था. मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में. ऐं ईअं नंढड़ो ब्रेक हुयो, न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं. तव्हांजूं खोड़ सारियूं कॉल्स अचनि पियूं ऐं डेफिनेटली मां चाहींदमि त तव्हांजूं कॉल्स असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करियूं. ख़ादिम हुसैन खुखर साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ख़ादिम हुसैन साहिब खां उन्हनि जी उहो जेको फ़नी सफ़र आहे उन बाबति ॻाल्हि ॿोल थिए पई. ऐं यकीनन जॾहिं बि स्क्रीन ते माण्हू अपियर हूंदो आहे वरी अलॻि सां उनजी हिकिड़ी लाइफ जो जेको रुख हूंदो आहे ॾाढो अलॻि हूंदो आहे. सो प्रोग्राम जॾहिं को थींदो आहे न, कंडक्ट थींदो आहे, त उन में ई ख़बर पवंदी आहे. ख़ैर लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिलु करणु चाहींदमि. हेलो अस्सलाम वालेकुम. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम जी, तव्हांखे मां वलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां पिया ॻाल्हायो? हेलो पुणे मां था ॻाल्हायूं. जी वलीकार चऊं था. तव्हांखे छा चवणु चाहींदव? पुणे माण्हू ॿुधायो. जी अदा जी जी ॻाल्हाइनि पिया, तव्हां ॻाल्हाए सघो था बिल्कुलु. ॻाल्हाए पियो. जी अदा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. इहो फेसबुक ते आयो तव्हां मसलो हुयो छा? जी भा इहो फेसबुक ते असां ॾिसो तव्हांजा पुलिस वारा छा? हा, इहा ॻाल्हि पोइ पाण शेयर कयूं था. तव्हां ॿी ॻाल्हि कयो. ॿियो हुकुम. जी चवां. ओके थैंक यू. सभु जेके कॉलर्स आहिनि तव्हांजे करे शामिलु थियनि पिया. अच्छा, ही पहिरीं मुंहिंजे ख़्याल सां पुछणु चाहे पियो त फेसबुक ते कहिड़ो पेज आहे? मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां पेज आहे. वरी पाण जॾहिं माण्हू केरु कॉल कंदो आहे न, असांजा कॉलर्स जॾहिं कॉल कंदा आहिनि वरी ॿुधण बि चाहींदा आहिनि त असां प्रोग्राम में शामिलु थिया आहियूं या न. वेल, तव्हां खां मां पुछणु चाहियो पिए त जॾहिं उहो ई स्टेज एंड देन टीवी ते जॾहिं अपियर थियो था त हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ रिकॉर्डिंग वारो सिस्टम हूंदो आहे, उनखां पोइ ड्रामा थिए थो, त इहो डिफरेंस तव्हां बि थोरो बयानु कजो. उसमें छा स्टेज लाइव आहे, तव्हां उन में तपियल आहियो जेको सिस्टम तव्हांजो हले थो. ठीकु आहे, बिल्कुलु. मिसाल तव्हांखे हिकिड़ो 2 पेज आहिनि स्क्रिप्ट ॾिया. ठीकु आहे, हाणे तव्हां स्टेज जे हवाले सां उहो ॻाल्हाए था रहो था त तव्हां उन में मज़बूत थी ईंदव हिकिड़ो. पर जेकॾहिं टीवी जे हवाले सां हूंदो सही त उहो साॻियो ई कमु कंदव. तव्हां अञा थोरो टपंदव, तरसो बाबा वरी सोलो वठूं, तरसो वरी मिड चाट वठूं, त उहे शयूं तव्हां में जेके चढ़नि थियूं उहे ख़तमु थी वेंदियूं हली. त स्टेज जो हिकिड़ो पंहिंजो मयार आहे, पंहिंजो मज़ो आहे. बिल्कुलु. टीवी जे हवाले सां उनजो वरी पंहिंजो हिकिड़ो कमु आहे. सही. अच्छा, पब्लिक में जॾहिं वञो था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे वञणु थींदो हूंदो, पब्लिक जो रिएक्शन छा हूंदो आहे? छा था सम्झो पब्लिक हिन वक़्तु छा पई चाहे? ग़लती घणो फन ऐं ओवर जेको थी ओवर तमामु हिन महिल उन्हनि खे ओवर खपे. छो जो उहो उन्हनि में ज़ोरी विधो वियो आहे. हाणे इहो वापसि न ईंदो. कंहिंखे रोकियूं त बाबा हीउ तव्हां जेको कमु कयो था ग़लति था कयो. ईअं शुरू में असांजा ड्रामा जेके हलंदा हुआ बंदूक जे हवाले सां जेको सिस्टम हलियो, ऐं उन्हनि ड्रामनि असांखे नुक़सानु ॾिनो. हा बिल्कुलु, इलाही घणो. पर जेकॾहिं आउं इहो चवां त छा सिंधी छा पैंट शर्ट नथो पाए सघे? उन असांजा जेके रियल इशूज़ आहिनि, करंट इशूज़ जेके सिंध जा, उन्हनि ते त स्क्रिप्ट कोन लिखियो वियो. सिर्फ़ु बंदूक जे हवाले सां, माना हुनखे बंदूक, हुनखे कल्चर घणो अॻिते आंदो वियो. ऐं इहो सबबु त उन शइ खे हाणे उहा ख़तमु बि कोन थींदी, उहा हले बि नथी. हाणे हिकिड़ो ईअं सम्झो हिकिड़ो फुल स्टॉप आहे बसि. सही. उन शइ करे जीअं को आहे मोबाइल तव्हांजी हैंग थी वञे, हीउ कमु हैंग थी वियो आहे. सही. न होॾे थो वधे
न होॾे थो वधे सही पर इहो अञा ख़राबु थींदो। अच्छा अदा मां इहो बि तव्हां खां पुछणु चाहींदमि तव्हां जॾहिं स्क्रिप्ट जी ॻाल्हि कयो था न त स्क्रिप्ट अचनि था पर उहो इन तरह स्क्रिप्ट खे कोन था सम्झूं छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु आर्टिस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असां उहो कमु कयूं जेको सदाबहार हुजे न जी हा पोइ इन तरह जी स्क्रिप्ट जी छो असां वटि कमी आहे छा रीज़न आहे वजह छा आहे कमी कोन्हे पैसा केरु भरे हा पैसनि जी कमी आहे असां वटि जेको वॾो इशू आहे न इशू आहे पैसनि जो वधे न ऐं हिकिड़ो मिसाल राइटर आहे बाबा मां तव्हांखे लिखी थो ॾियां बाबा पैसा घणा बाबा मिसाल 5000 माई पी जा न यार 5 कुझु घटि कर हुनजो सिस्टम थी वेंदो न पर जेकॾहिं तव्हां हुनखे प्रापरली तौर ते बाबा तूं लिख थी वेंदो सही त सुठा राइटर साम्हूं अची वेंदा छो न बिल्कुलु अची ईंदा वेंदा बिल्कुलु ऐं ॿी ॻाल्हि ज़ुल्म आउं तव्हांखे ॿुधायां ज़ुल्म इहो आहे त माना जंहिंखे स्क्रिप्ट जे हवाले सां उहो सही तरीक़े सां पढ़ी नथो सघे उनखे सवालिया जुमिले जी उनखे जवाब वारे जुमिले जी ख़बर कोन्हे जेको स्क्रिप्ट नथो पढ़ी सघे उहो डायरेक्टर आहे उहो डायरेक्टर आहे परफॉर्म कराईंदो कीअं सही ॻाल्हि आहे परफॉर्म करणु त ॿी ॻाल्हि आहे कराइणु हू डायरेक्टर आहे हाणे उनखे छा कयूं वरी उन खां पुछंदो चवंदो आउं त हॉलीवुड छा आहे इहो त कुझु बि न आहे हीउ कमु सिखणो पवंदो आहे जेसि ताईं हीउ कमु सही तरीक़े सां केरु न सिखंदो उहो कोन ईंदो पोइ ईअं ॿेड़ी ॿुॾंदी कंहिंखे बि अचणु न ॾियो टीवी जे हवाले सां जेके सुठा डायरेक्टर आहिनि तव्हां हिकिड़ो ड्रामो कयो सुठो कयो सही सही पर न आहे बिल्कुलु बिल्कुलु इहे त रियलिटीज़ आहिनि इन्हनि खां त इनकार नथो करे सघिजे हिकिड़ी फिल्म हुजे मुंहिंजी पुराणे दौर जी कहिड़ा छोकिरी वठी जे हिकिड़ो आउं बुझां त मूं चयो यार इहो कपिड़ा कोन्हनि के हाणे छा कजे त असां वरी घणो चवंदो मैनेज कयो चवंदो मैनेज कयो हाणे हू यार अनपढ़ियल मूंखे त चए पोइ मैरेज कर न मां गिली गिली किरी भई छा कयां जी बाबा मैरेज कर मूं चयो बाबा मैरेज कीअं थींदी तव्हांजो मुंहिंजी थियल आहे किथां कयां ॿी जी यार हो जेको न चइबो आहे इहो ईअं कर सही हिकिड़ो ॾुख माना ज़िंदगी में रहंदो ऐं सीरियसली थो तव्हांखे ॿुधायां ज़िंदगी जो वॾे में वॾो ॾुख रहंदो हुयो त असांजे मथां हिकु नाअहल डायरेक्टर न हुकूमत कई माना उन्हनि असांखे उहो कमु वरितो जंहिंखे पाण खे ख़बर पाण ॼाण न आहे सही उहो ई न जंहिंखे ॼाण हूंदी त उहो सुठे तरीक़े सां परफॉर्म कराए सघे थो उहो रिज़ल्ट सुठे तरीक़े सां अची सघे थो बिल्कुलु सही सही इहा माना असां वटि ईअं चई सघूं था त असां वरी मीडिया में इहे कुझु बीमारियूं आहिनि इहो असां पाण पैदा कयूं न पाण पैदा कयूं आहिनि मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ो वठो था ₹1,00,000 ड्रामे जो ₹1,00,000 वठे थी छॾियोसि हेॾो हिन छोकिरी वटि गाॾी बि आहे न असांखे खणंदी बि छॾींदी बि छा आहे हिकु हाणे इहो न सम्झो हुनजो फेम केतिरो आहे हुन जा माण्हू उहे जेके हुनखे त उते ॻोल्हींदा हूंदा हुन जॻह ते त हिते ईअं कमु आहे न तूं नहीं और सही पोइ ड्रामनि जी ॿेड़ी ॿुॾंदी थी वञे इहो चकर आहे तूं नहीं और नहीं कोई और सही बसि इहा ॻाल्हि आहे असां वटि सही त पोइ रिज़ल्ट बि हुन तरह सही 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 अच्छा हिन तरह हिन वक़्तु जेके बि ऑन ईयर शयूं आहिनि अच्छा लाइव कॉलर आहिनि मूंखे कॉल जो चयो वञे पियो त मां पहिरीं भेरा कॉल शामिलु कयां थी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां पिया ॻाल्हायो दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञा जी जी तव्हांखे वेलकम चवां थी छा चवणु चाहींदव जी जी प्रोग्राम ॿुधूं पिया तमामु बहितरीनु प्रोग्राम ख़ासि करे जुमतुल मुबारक जो जेको प्रोग्राम मां तमामु घणो शौक़ु सां ॿुधंदो आहे जी जी ऐं साईं ख़ात्मो हुसैन जी कचेरी हुई जेका हले पई ॿुधूं पिया जी जी वेठा आहिनि तव्हां ॻाल्हाए सघो था उन्हनि सां जी अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम अस्सलाम अदा अदा ख़ुशि आहियो तबियत सही अल्लाह जो करम आहे साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा किरदार मुख़्तलिफ़ ॿुधायो खोनी माण्हू वारो जो किरदार तमामु घणो मशहूरु वॾी वॾी महिरबानी ख़ुशि हुजो सदा ओके थैंक यू प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो तव्हां नात ॿुधाइणु चाहियो पिया जी जी हा नात ॿुधाईंदासीं जी जी प्लीज़ ज़रूरु ॿुधायो
मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में हशर वेल हूंदा सवेरा जराणा उन्हीअ में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुसि छोट तारे जो झंडो हथनि में जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में ज़ईफ़नि जो ज़ामिन ॾींदो ठाहे ॾुकनि ऐं ॾोलावनि जी परवाह नाहे अची पाण बीहंदो मुरसल सफ़नि में जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में हशर वेल हर को कंदो जान पुख़्ती मोहम्मद जे मन में या उमती यूं थो सचायूं ॾेखारे दुखनि में जीअं गुल गुलाबी या सुहिणो गुलनि में जी माशाल्लाह माशाल्लाह सुठो आवाज़ु आहे तव्हांजो इलाही सुठो आवाज़ु आहे ईअं पढ़ंदा कयो प्रैक्टिस कंदा कयो चवंदा आहिनि न आवाज़ु जॾहिं ख़ूबसूरत करिणो हूंदो आहे त हुनजे लाइ प्रैक्टिस बि ॾाढी ज़रूरी हूंदी आहे ऐं अवां दिलि जे नूर सां ॾिसो था अलाह साईं तव्हांजे आवाज़ में बि उहो जेको आहे न पैदा कई आहे जो त कोई ॿुधे त उहो दिलि चाहे थी हुनजी त उहो ॿुधे अच्छा तव्हांखे बि राग जी ॼाण आहे न माशाल्लाह न ॼाण त कोन्हे राग ॾाढो ॾुखियो आहे मूंखे ॼाण किथे आहे सही तव्हां सिखियो त आहे न थोरो घणो मक़सदु उन पहिरें दौर में त उस्तादनि सफ़ा इहे पर हाणे इहो आहे जो उस्ताद राशिद अली बेदरी साहिबु जी माना राब्तो थियो उन्हनि जी महिरबानी ऐं ॿियो त हाणे सभु शइ यूट्यूब ते पई आहे धागो ॿधायो आहे तव्हां धागो उहा रसम बि त थींदी आहे न हाणे कराईंदुमि इनशाअल्लाह रसम अच्छा कॾहिं खां तव्हां सिखणु शुरू कयो ॿुधायो त उन तक़रीबन 94-95 खां वठी माना मूंखे मरी हसन साहिबु ॾाढो वणंदो गज़ल वग़ैरह हा बिल्कुलु बिल्कुलु असां ॿाहिरि जा माण्हू मूंखे ख़बर न आई त उहो हिकिड़ो गलो हूंदो आहे न कमु जेतिरो जंहिंजो करे या हीउ सॼो कमु महिनत जो आहे जिन उस्तादनि वटि आउं वञा उहे ॻाल्हियूं कयां त चवंदो आहे उथी अचो चई भाई हीउ केरु वॼाए सघंदो मुंहिंजो बाबा तव्हां उस्ताद हो तव्हां वॼाए न पर मूंखे इहा ख़बर न हुई त हीउ कमु ॾाढो ॾुखियो आहे हीउ हिन में को सालनि जूं महिनतूं पोइ आस्ते आस्ते हुन में आयासीं पर इहा शइ कोन मिली जेका शइ माना सॼी माना ॻाल्हि कूड़ ते मबनी त बाबा हीअ राग हीअं माना पोइ सम्झ में उहा ॻाल्हि न पइजे पर हीअ उस्ताद असांजो अलाह पाक हिननि खे वॾी ॼमार जी फ़क़ीर माण्हू आमीन आमीन तमामु वॾो मां चवां थो त सिंध में त छा पाकिस्तान में बि अहिड़ो माण्हू अहिड़ा माण्हू घटि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु उस्ताद राशिद तमामु वॾो माना वॾो रागी आहे सही सही होपफुली इंशाल्लाह तव्हांजी जेको आहे सो धागे वधण वारी रस्म बि ॾाढी सुठी तरह थींदी इंशाल्लाह अलाह साईं तव्हांखे कामयाबी पाक नसीब कंदो अच्छा तव्हांखे इन तरह जा कमेंट्स मिलंदा आहिनि त गुलाब चांडियो जो लहजो या उहा शइ तव्हां में नज़र अचे थी उहो चवंदा आहिनि माण्हू चवंदा आहिनि पर मुंहिंजो पसंदीदा एक्टर बि मां बाबा सॾींदो हुउसि मूंखे ॾाढो सही ऐं तमामु घणो गुलाब साहब सां गचस रहियो आहियां सही तमामु घणो अच्छा बिल्कुलु बिल्कुलु तमामु घणो रहियो आहियां त हुनजी नेचर खे कीअं ॾिठो चवंदा आहिनि त सचा माण्हू ॾाढा सख़्तु हूंदा आहिनि खरा हूंदा आहिनि खरा ऐं करो अच्छा तमामु तबियत जो खरो माना का हिकु दफ़े कंहिं दोस्त चयो त साईं गुलाब साहिब असां तव्हां ॾे सुभाणे ईंदासीं चई बाबा टाइम मूंखे ॿुधाए त केतिरे टाइम में अची वेंदो चई बाबा असां 10 बजे पहुची वेंदासीं चई ठीकु आहे फिक्स माना टाइम फिक्स जी जी फिक्स त असांखे तक़रीबन 10 साढा 10 थी विया
हिन कॉलूं करियूं असां वञूं पिया त पोइ कॉल कई 11 अची वियो आहे, निकिरी वियो आहे, हाणे न मिलंदुसि। सही कि टाइम जो तव्हां वटि Committed क़दुरु न माण्हू, आहे, हा। तव्हां वटि टाइम जो क़दुरु न आहे क़दुरु न आहे। त तव्हां कुझु बि नथा करे सघो। सही सही तमामु वॾो आर्टिस्ट जो सही सही केतिरो उन्हनि खां सिखियव भला? तमामु घणो सिखियासीं। ज़िंदगी जे माना हवाले सां उथणु वेहणु जेको हुन में इहो त कंहिंखे बि कॾहिं बि कंहिं क़िस्म जो ख़ादम सुवाल न कजांइ। ज़िंदगी में भली भला दुआऊं त घणियूं, पर जेकॾहिं बुख मरी थो त बि कंहिंजे अॻियां न वञिजांइ। सही सही तमामु ख़ुददार माण्हू। सही सही भले केॾी बि तकलीफ़ आहे कंहिंखे ॿुधाइणो न आहे। सही जेके पंहिंजा वेझो दोस्त हुया या छा उन्हनि खे ॿुधाईंदा हुया या छा, बाक़ी न वॾा ख़ुददार हुया। सही सही अच्छा उहा माना काफ़ी सारा घणा आर्टिस्ट हूंदा आहिनि त पर ज़रूरी न आहे त सभु वणंदा हुजनि। तव्हांखे को वणंदो हूंदो, मूंखे कोई वणंदो हूंदो, तव्हांखे काफ़ी माण्हू पसंदि कंदा हूंदा। उन्हनि गुलाब चांडियो जी जेकॾहिं गुलाब चांडियो साहिब जी ॻाल्हि कजे थी, उन्हनि में कहिड़ी ख़ासियत तव्हां ॾिठी? हिकु त वॉइस कमाल जो, एक्टिवनेस ऐं वाह कमाल जो गलो माना हुनजो वॉइस कमाल जो, वॉइस क्वालिटी इलाही ज़बरदस्त। ॿियो जेको हू एक्शन जे हवाले सां हू जेको कमु कंदा हुया न, हू त कमाल हो। एज़ अ विलन हा हा ज़बरदस्त एक्सप्रेशन जो टीवी ते तव्हांखे एक्सप्रेशन जे हवाले सां 80% उहा ई शइ नोट थींदी आहे। उहा नोट थींदी आहे। त हिन माण्हू जो मिसाल न हुयो एक्सप्रेशन जे हवाले सां जेको कमु कंदा हुया, ज़बरदस्त। सही सही अच्छा तव्हां गज़ल गायक जी बि ॻाल्हि कई, पर वरी पुछणु चाहींदसि त कुझु सुठा अहिड़ा सिंगर्स जिन खे अॼु ॾींहं ताईं ॿुधंदा हुजो, जेके अॼु ॾींहं ताईं तमामु घणा फेवरेट आहिनि? मंजूर साहब, मंजूर सखिराणी उहा शइ आहे जेको असां जहिड़ा जेके सखिराट माण्हू आहिनि उन्हनि जो लहजो करे पंहिंजो कमु असां करे था वञूं। ॾिसो न हिकिड़ो रस्तो आहे त उते मूंखे कीअं क्रॉस करिणो आहे, पर मूंखे ख़बर आहे त तव्हां हितां कीअं विया आहियो, तव्हांजो फॉलो करे मूंखे निकिरणो आहे। त मंजूर साहब असांजे लाइ सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ मंजूर सखीराणी साहिब जेको गीत तव्हां खां बि असां ॿुधंदासीं। शार्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, व्यूअर्स सां कान न वञिजो। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में ख़ादिम हुसैन साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, कारी मोहम्मद अली साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं नंढो ब्रेक हुयो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं। सो पूरो जो पूरो टाइम आयल मौज़ज़ महिमाननि खे ॾींदासीं। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं बि, छा ॿुधाईंदव? इहो जुमे जो ॾींहुं आहे, कारी साहब वेठा आहिनि, उन जे करे इहो ऐं हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी दिलि थी चए त आउं करियां जी जी मंजूर साहब जे हवाले सां। त इहो हिकिड़ो कुदरती ऐं नेचुरल आवाज़ आहे। इहो अलाह पाक उन्हनि खे अहिड़ो गलो ॾिनो। हा बिल्कुलु ख़ूबसूरत आवाज़ हुयो, तमामु कमाल। छो जो अलाह साईं उन्हनि खे वॾी जमात ॾियनि। 70 में इन जे विच में ई हूंदा, पर अॼु ताईं उन्हनि जो जेको गलो आहे उहो कमाल जो आहे। मंजूर साहब जहिड़ो गलो माशाअल्लाह कंहिंखे ॾिए। बिल्कुलु बिल्कुलु। त बसि तल मिसरो ॿुधाईंदुमि। जी जी ऐं पंहिंजो अलीगुल सांगी असांजे सिंध जा तमामु वॾा शाइर, अलाह पाक उन्हनि जी ख़बर रोशन करे। आमीन आमीन। मौलवी साहब साईं अखियुनि ते रखी हथ कसम तो खयो हो, यादि कर ओ बेवफा छा छा चयो, यादि कर ओ बेवफा छा छा चयो, विधो आहे तोखे
ज़माने भुलाए छॾियाऊं असांखे ऋण में रुलाए परी प्यार मूं सां तो केॾो कयो यादि कर ओ बेवफ़ा छा छा चयो। मौलवी साहब जी इजाज़त सां जुमे जो ॾींहुं ढल मिज़रो। हा बिल्कुलु बिल्कुलु। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं कारी मोहम्मद अली साहब मौजूदु आहिनि। सो मां चाहींदसि त असां उन्हनि खां बि जेको आहे सो उन्हनि खे बि टाइम ॾियूं। अच्छा कारी साहब, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त माशाल्लाह असां बरकतुल इस्लाम तव्हांजी अकेडमी आहे, उन अकेडमी के केतिरो टाइम ॾियो था? अल्हम्दुलिल्लाह ये हमारी अकेडमी को कम पेश 13 साल हो चुके हैं और बेहतरीन अंदाज से इसमें बच्चे और बच्चियाँ कुरान करीम फुरकान हमीद की तालीम हासिल कर रहे हैं। और इसी अकेडमी को अल्हम्दुलिल्लाह मैं तो रन कर रहा हूँ, मगर साथ साथ मेरे भाई और मेरी मिसेज़ जो है वो भी इसको देखते हैं। और माशाल्लाह मुतअद्दिद बच्चे और बच्चियाँ कुरान करीम फुरकान हमीद की तालीम हासिल करके जो है फरागत हासिल कर चुके हैं और अपनी अपनी जगहों पे मदारिस को बढ़ा रहे हैं। माशाल्लाह माशाल्लाह, माना ही कमु जेको आहे न उहो स्प्रेड थी चुको आहे माशाल्लाह। अच्छा कारी साहब जिन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त उन्हनि जी शरीक हयात बि असांजे प्रोग्राम में शामिल थी चुकिया आहिनि। उन्हनि जो बि माशाल्लाह ॾाढो सुठो आवाज़ु आहे ऐं अकेडमी जे ॿारनि खे उहे बि पूरो पूरो टाइम ॾींदियूं आहिनि। त उन्हनि जो जेको पंहिंजो घर जो माहौल आहे उहो माशाल्लाह सां ॾाढो सुठो आहे, ॾाढो ख़ूबसूरत हुन जो माहौल आहे। ख़ादिम हुसैन साहब जिन जी तरफ़ अॻियां वधंदासीं। अच्छा तव्हां खां बि अदा मां पुछंदमि, जॾहिं तव्हां स्कूल वेंदा हुयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर जो हिकिड़ो प्रेशर, तव्हां चयो बाबा जो शौक़ु हूंदो त मुंहिंजो पुटु पढ़े, तव्हां हुते स्कूल वञो त स्कूल में दिलि ई न लॻे, त उहो टाइम नंढपण जो कीअं गुज़रियो? ॾाढो असां 5-7 दोस्त निभागा हूंदासीं क्लास में, माना 2-3 ॿार हूंदा आहिनि न जेके असां कोन वेंदा हुआसीं। असां 2-3 दोस्त पंहिंजा जॾहिं इंग्लिश अच्छा 5 दर्जे ताईं त आउं ॾाढो होशियारु हुउसि, पर पोइ जॾहिं शहर में आयासीं पोइ दोस्त अहिड़ा लॻा न, 5-8 दोस्त असां अहिड़ा हूंदा हुआसीं जेके आख़िरी सीट जा हूंदा तमामु ऐं ईअं हूंदा हुआसीं त कंहिंजी नज़र न पवे असां ते बहितर आहे। पोइ ॾाढो उन्हनि ॾींहंनि में वाल साहब असांजे चयो, पर पंहिंजो मतिलबु पछताव आहे तमामु घणो त ईअं न कजे हा अॻिते पढ़जे हा। सही सही। अव्हांजे घर में अव्हांजी फैमिली, अव्हांजा ॿार, पोइ ॿारनि खे टाइम ॾियो? अल्हम्दुलिल्लाह ॿारनि जे हवाले सां इहो आहे त ट्यूशन बि ऐं पंहिंजो मदरसो पासे में आहे क़ुर पाक जी, सभ खां पहिरियों त इहा पंहिंजो तइलीम मुंहिंजी घरवारी अल्हम्दुलिल्लाह क़ुर पाक उहो पढ़ियल आहे, त उहो पंहिंजे घर जे हिसाब सां उहो बि ऐं स्कूल ऐं कोशिशि इहा आहे त हिकिड़ो पुटु आहे मुंहिंजो, इहो चाहियां थो हुनखे आउं मौलवी क़ुर पाक जो कारी कंदुसि इंशाअल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। बिल्कुलु अल्लाह साईं तव्हांजा जेके नेक इरादा आहिनि। छो जो ही मां आउं त पंहिंजी ज़िंदगी ॾाढी अलाए काॾे गुज़ारे वियो आहियां, मूंखे ख़बर न आहे। ही फील्ड ॾाढी हिकिड़ी फील्ड सुठी आहे, पर हिन में माण्हू ॾाढा सुठा न आहिनि। हर माण्हू सुठो न आहे। हा बिल्कुलु, सुठा माण्हू बि आहिनि नो डाउट, पर हर माण्हू सुठो न आहे। हिन फील्ड खे अलाए छा सम्झो थो वञे, अलाए कहिड़े तरीक़े जो, त जेकी वरी हू सिस्टम आहे त सुभाणे मुंहिंजो पुटु इहो आहे त मुंहिंजे लाइ दुआ त करे त बाबा मूंखे सभु सही सही सही। ऐं माशाअल्लाह तव्हांजो जेको नंढड़ो आहे, तव्हां जे पंहिंजे पुट जी ॻाल्हि कयो पिया, उनजी एज केतिरी आहे? तक़रीबन 12 खां 13 साल। ऐं उन में शौक़ु कहिड़ा ॾिसो था, इंट्रस्ट हुनजा छा? मुंहिंजी नंढड़ी ॾाढी उहा होशियारु आहे माशाअल्लाह, तमामु घणी। ही थोरो मिसाल जे तौर ते दड़को जो या छा नर्वस थी वेंदो आहे, पर मुंहिंजी नंढड़ी जेका आहे उहा हिन खां मुंहिंजे नंढड़े खां बि होशियारु आहे माशाअल्लाह, सम्झो। उहा बि माशाअल्लाह प्यारी त उहा ॾाढी आहे, पर जेको फोकस जेको आहे मुंहिंजो नंढड़े ते आहे न, उहो वॾो थी करे उन हवाले सां। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा तव्हांजी पंहिंजी प्लानिंग हो त तव्हां ॿुधायो त स्क्रिप्ट सुठो ईंदो त ज़रूरु हुनखे जेको आहे सो एक्सेप्ट कबो ऐं कमु बि कबो, पर तव्हांजी पंहिंजी छा प्लानिंग आहे, अॻियां केतिरो कमु करिणो आहे, छा कमु करिणो आहे? हाणे त थकिजी पियो आहियां। थकिजणु हालांकि न खपे, न खपे, पर मक़सदु आहे न
केसीं ताईं इंतज़ारु कजे बाबा हाणे हिकिड़ो तव्हां स्टेशन ते वेठा हो ट्रेन ईंदी कॾहिं ईंदी या का ख़बर न आहे का सही त कोन्हे उहो असांजा उहे पुराणा दोस्त विया हलिया ॿुधो आहे जेके सभु पवंदी हुई उन्हनि ॾींहंनि में सही कचहरी में मज़ो ईंदो हो जेकॾहिं ड्रामो ख़तमु थींदो त दिलि चवंदी यार अॼु रही था पोइ भला हिते सुभाणे वेंदासीं इवन हिन मेरान टीवी ते शुरूआति जॾहिं हुई हिन चैनल जी त असां ईंदा हुआसीं उस्ताद गुलाम हुसैन ॾेपर जेको असांजे ड्रामे में थियो इहो मुंहिंजो सारो जेको थियो इहे सभु खोड़ हिते मेला लॻल हूंदा हुआ ॾींहंनि में त मेला त अॼु बि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु पर उहो टाइम किथां उहो आणियो माण्हू ऐं उहो टाइम उहो वक़्तु उहो किथां आणियो सही वक़्तु त हलंदो रहे थो जी बिल्कुलु हाणे उहे माण्हू किथां आणियो उहे माण्हू नथा लभनि सही सही उहो कोन उहे माण्हू अलाए काॾे अहिड़ा कुर्ब ॾींदा जेके सॾे हा हा त बिल्कुलु उहे माण्हू बि कोन्हनि त उहो मज़ो बि कोन्हे कोन सही सही अच्छा नंढपण खां घणा कहिड़ा एक्टर्स तव्हां ॾिठा तॾहिं सिनेमा जो बि टाइम तमामु घणो हूंदो हुयो हा सिनेमा ते त रोज़ वेंदा हुआसीं मां तक़रीबन फिल्मूं ॾिसंदो हुउसि हिकिड़ो हुमायूं कुरैशी हूंदो हो एक्टर वॾो विलन हो हा उनजे करे ख़ासि तौर ते फिल्मूं ॾिसणु वेंदो हुउसि सही सही सम्झो सिनेमा जे दौर खां पर फिल्म जो कमु अवर आहे ड्रामनि खां अवर आहे फिल्म जो कमु पर जॾहिं टीवी जे तरफ़ वियासीं ऐं जॾहिं तौक़ीर नासिर उन्हनि ते नज़र पई या गुलाब साहब ते नज़र पई इहे जेके हुया पोइ सोचियोसीं यार हू कमु ॿियो आहे हिननि जो वरी कमु रियलिटी वारो आहे तमामु सही 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 डिफरेंट आहे हर कंहिंजे कम में बिल्कुलु सही सही अच्छा सिंधी ड्रामास जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था या सिंधी फिल्म्स जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त कहिड़ा अहिड़ा एक्टर्स तमामु घणा जेके तव्हांखे पसंदि ईंदा रहिया अॼु ॾींदा आहियूं पसंदि साहब आर्टिस्ट सिंध जा सभु कमाल आहे पर अनवर सोलंकी साहब हर करेक्टर कंदो सही माना जेको करेक्टर हुनखे ॾियो जेकॾहिं तव्हां हुनखे टेज ॾियो तव्हांखे रोआरे छॾे जेकॾहिं तव्हां हुनखे विलन जो ॾियो त बि कमाल अहिड़ा एक्टर्स घटि हूंदा आहिनि अनवर सोलंकी करेक्टर एक्टर हो उहो हर शइ करे पियो वञे सही माना उनजे अलाए छा हो जो माना उहो हर शइ उहो एतिरी सही तरीक़े सां करे पियो वञे उनजे लाइ को मसइलो ई कोन्हे को त कुझु आर्टिस्ट अहिड़ा आहिनि जेके माना सिर्फ़ु एज़ अ विलन ठहंदा आहिनि हा उन्हनि खे माना उहो सूट थी वेंदो आहे विलन आहिनि त हमेशह विलन ई उनखे ॾिसणो आहे अमरीश पुरी हुयो उहो विलन हूंदो हो पर जेकॾहिं उनखे ॿिए हिसाब यार यार हे न हुजे हा हीउ विलन थो ठाहे सही पर अनवर साहब हर शइ करे वेंदा हुआ पर बदकिस्मती इहा आहे त हिकिड़ो त सिंधी जे हवाले सां उहे उते ई हिकिड़ो मधुर रहिया सही सही अच्छा पत्थर दुनिया जी तव्हां ॻाल्हि कयो पिया उन सां तव्हांजी सुञाणप माशाअल्लाह ठही उन प्रोजेक्ट खे केतिरो इंजॉय कयो तमामु घणो केतिरा एपिसोड्स हलिया एपिसोड तक़रीबन 500 खां त मथे हुया ईअं बि हूंदो त असांजी जॾहिं रिकॉर्डिंग थींदी हुई त माण्हू जीअं स्टेज ॾिसणु ईंदा ईअं रिकॉर्डिंग ते सभनि जी तइदाद में पोइ बीहंदा हुआ असांखे ॾिसंदा हुआ अच्छा जी हा बिल्कुलु सही 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 ॾिसंदा हुआ असांखे ॾिसणु ईंदा हुआ उनजो एक्सपीरियंस कीअं रहियो उतां छा सिखियो तमामु घणो हुन में इहो जो जुमिले जे हवाले सां मूंखे एॾो मौक़ो कोन मिलियो हो ऐं त लिमिटेड हिकिड़ो हुयो तव्हांजो नंढो जुमिलो मामा लालू ड्रामो ईंदो उहो कंदो हुउसि हिकु जुमिलो पर जॾहिं हिन में घिरियुसि त सभ खां पहिरियों मूंखे चयो वियो त बाबा इहो तूं कर मुंहिंजो यार हीउ वॾो किरदारु आहे मूंखां ॿियो लाड़कानी जे हवाले सां ऐं न रही सघंदुसि मूंखे छॾियो पर हुते जॾहिं वियुसि त तव्हां पाण हुते इंजॉय कयो हुनखे इंजॉय कयो हा ड्रामो जॾहिं हलियो त मूं चयो यार हीउ जेको सिस्टम आहे हीउ ईअं कोन्ह थींदो हिन में को अहिड़ो माण्हू हुजे जेको अहिड़े टाइप जो माण्हू हुजे हीअं तोतलो ॻाल्हाए सही सही खादम हुन में न हुजे खादम हूंदो त पोइ इहो सिस्टम थी वेंदो पोइ मूं थोरी हुननि खां इजाज़त वरिती जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾींदो त आउं हिननि खे हीअं कयां चयो बाबा ठीकु आहे जेॾीमहिल मूं कमु शुरू कयो त बसि 15-20 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो माहौल अहिड़ो ठही वियो जो भई इहो खूनी माण्हू इहो थींदो हुयो पोइ असां बि सही 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 पोइ त ख़बर न पई पई त छा था कयूं पोइ छो जो ईअं सम्झो त हीउ तव्हांजो जीअं हीउ प्रोग्राम आहे सम्झो हीउ टेस्ट मैच आहे हिननि में तव्हां बाउंस
खेॾणु सिखो, तव्हां हिन में पुल खेॾणु सिखो, तव्हां हिन में यारकर खेॾणु सिखो, ही तव्हांजो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे तव्हांजे जुमिले जे हवाले सां। जेकॾहिं अॼु तव्हां हिकिड़ो मिसाल शेर तव्हां खां विसरी थो वञे, बसि सुभाणे चई वठंदासीं, हा हा बिल्कुलु, पर हिकिड़ो नंढो सोलो प्ले आहे, हुनमें तव्हां कुझु नथा करे सघो था। डेफिनेटली। अच्छा, जेको लॉन्ग हिकिड़ो प्रोजेक्ट अचे थो, डिघो प्रोजेक्ट आहे, ॿियो वरी जेको नंढिड़ो स्क्रिप्ट अचे थो, नंढिड़ो स्क्रिप्ट ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो घटि टाइम में ख़तमु थी वञे थो, लॉन्ग जेको प्रोजेक्ट अचे थो हुन में हिकिड़ी कमिटमेंट बि हूंदी आहे, त पोइ ॿिन्हिनि शयुनि खे संभालणु हिकु आर्टिस्ट लाइ केतिरो मुश्किल हूंदो आहे, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल लॉन्ग अची थो वञे हिकिड़ो प्रोजेक्ट, हुन पूरी कमिटमेंट आहे, पूरो टाइम ॾियणो आहे, महिनत डबल आहे। असल में छा आहे, मूं इहो ॾिठो आहे त पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कंदो त हिकिड़ा आर्टिस्ट उहे बि हूंदा आहिनि, तव्हां हुनखे लॉन्ग नंढो कमु ॾींदो, ॾाढो सुठो कंदा, 4 सीन तव्हांजो कमाल करे वेंदो आहे, यार वाह जो कमु कयो, पर उनखे घणे में निभाए न सघंदा, न निभाए सघंदा। इन जे करे जो उनखे चवंदा बसि हाणे आउं त करे थो वञा, इहे शयूं जे करे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त टाइम त ॾियणो पवंदो, बिल्कुलु टाइम ॾियणो आहे, कमु आहे त कमिटमेंट सां करणी आहे, कुझु बि थिए उहो कमु करिणो आहे। सही। हूअं अवां जॾहिं स्टार्टिंग जी ॻाल्हि कई न त सुबुह त हूंदी ई कोन्हे का, त छो त उहो तव्हां रिकॉर्डिंग्स में कम में, त वक़्त जो क़दुरु तव्हां किथां सिखियो? गुलाब साहब खां। हुननि कॾहिं बि मूंखे चई बाबा पंहिंजो जेकॾहिं तोखे पंहिंजी इज़त, जेकॾहिं तोखे पंहिंजी हर शइ, पंहिंजो मान मर्तबो बचाइणो आहे त वक़्त जो क़दुरु कजांइ। मुंहिंजा जेके 5 मिंट आहिनि उहे बि हेॾे होॾे न वञे, ऐं ईअं ई थींदो हुयो, जंहिंसां कमिटमेंट हूंदी उते वञिणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि पिया कनि, फिल्म हुई सरगम ठही पुराणे दौर में, सैद नूर शाही रात जो बुखार ॾाढो ॾाढो बुखार आहे, हिते ॾकनि पिया, पोइ बि शूट ते विया, बाबा मुंहिंजो वाइदो थियल आहे। अच्छा, हा, त उन्हनि खां सिखियासीं बाबा कम जे हिसाब सां जेको तव्हांजो सिस्टम आहे तव्हां उहो कयो। सही सही। मिसाल जे तौर ते तव्हां डायरेक्टर आहियो, मूंखे बुखार आहे, न बाबा खाधम अचिणो आहे, पंहिंजो इहा त कमिटमेंट आहे त आउं भली बेहोश थी वञा पर आउं तव्हां वटि पहुचंदुसि, जीअं तव्हांखे त ख़बर पए त मूंखे बुखार आहे। हा हा बिल्कुलु, हा कम में त ईअं थिए थो, ठीकु सर। हाणे उन में इहो थींदो जो मुंहिंजी तव्हांजे साम्हूं अञा इज़त वधी वेंदी, यार हिनखे बुखार आहे त पोइ आयो आहे वीचारो, सम्झो, त इहे कम जे हिसाब सां पाण त इहो बि आहे त इहो तक़रीबन 16-17 सालनि खां वठी माण्हू ईदनि ते घुमंदा आहिनि, ॿाहिरि कचरियूं कंदा आहिनि, पर असां ईदनि ते बि असां न चाहियूं, ईदनि ते प्रोग्राम वग़ैरह असां कया आहिनि पंहिंजे हवाले सां। भला घर वारनि खे शिकायत हूंदी आहे, जीअं चओ था ईदनि ते बि प्रोग्राम? तमामु घणी, छो त उहो प्रोजेक्ट सां तमामु घणी। पोइ शिकायतूं कीअं दूरि कंदा आहियो घर वारनि में? बसि हथु ॿधी छॾंदा आहियो, हाणे माफ़ कयो? बसि हाणे सही सही सही, हाणे बसि हाणे जीअं तव्हां चओ। अच्छा, हुन खां अलावा कमकार हर शइ ठीकु आहे थींदी रहंदी, पाण खे वक़्तु ॾियणु, घुमणु फिरणु, इहो कुझु डिसाइड कंदा? कॾहिं बि न, ज़रूरत हूंदी आहे इंसान जी, आहे पर टाइम नथो मिले, दिलि चवंदी आहे घुमिजे फिरिजे, पर टाइम नथो मिले, कॾहिं किथे कॾहिं किथे, पोइ वरी अलाह जो शुक्र अदा कंदो आहे त या अलाह भला मूंखे बिज़ी करे छॾियो अथई। हा हा, कम सां लॻो पियो आहे, कम सां लॻो पिया आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। छो जो हिन महिल तव्हां न घुमो त बहितर आहे, जहिड़ो टाइम हले पियो पंहिंजी स्ट्रगल पंहिंजे कम सां। सही सही। जेकॾहिं घणो हर कंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो रूटीन आहे, सेटअप आहे, सही ॻाल्हि आहे, हर इंसानु पंहिंजे हिसाब सां त सही ॻाल्हि ई करे रहियो हूंदो आहे। सही। अच्छा, हुन खां अलावा जेकॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि कजे थी, ऐं माशाल्लाह सां हिन ॻाल्हि खे चओ बि था त महसूसु कयो आहे त तालीम सभु कुझु आहे, सभु कुझु आहे, बिल्कुलु जिते बि हुजो, पर तालीम आहे त इंसान जी रेस्पेक्ट बि थिए थी। हीअ उहा फील्ड आहे जिते मूंखे लॻंदो आहे एजुकेटेड जेको माण्हू आहे न, उनखे उहा रेस्पेक्ट मिले थी वॾी, तमामु घणी, तमामु घणी। ऐं जंहिंखे एजुकेशन न आहे त उनखे उहो मान, उहो मर्तबो नथो मिले। हिन टाइम में स्कूल्स जा सिस्टम्स, एजुकेशन जो जेको सिस्टम आहे उहो कीअं था ॾिसो? हिन टाइम ते साहिबु अञा सवलो कमु थी वियो आहे न। ॾिसो न, हिन वक़्तु हिकिड़ा पुराणे दौर में स्कूल हूंदो आहे, परे हूंदा, हिन महिल त ट्यूशन आहे, उन खां पोइ खोड़सारा अहिड़ो सिस्टम इहो आहे जेको तव्हां घर में वेही पढ़ो, अहिड़ा स्कूल आहिनि तव्हांखे उतां सर्टिफिकेट मिली वेंदा तव्हांजी कारकर्दगी जे हवाले सां।
हिन महिल त अञा सवलो आहे. सही. हिन महिल आम मोबाइल ते वेठो आहियां, असां यूट्यूब जे हवाले सां इंग्लिश सिखी सघां थो या जेको सॼो कुझु कार साहिबु थी सघे थो हिन महिल. स्मार्ट लर्निंग थी वई आहे. बिल्कुलु तमामु घणो थी वियो आहे. बिल्कुलु शऊर बि उहो पैदा थी चुको आहे. तालीम आहे त सभु कुझु आहे. ॾुखियो त उहो हुयो जिन ॾींहंनि में उहो चिमनियूं ॿारींदा हुआ, लाइटूं ॿारींदा हुआ, हुन में गैस लाइट विझी, उहो टाइम हुयो. पर ख़ूबसूरत इहा ॻाल्हि आहे उन दौर में बि माण्हू पढ़िया. ॾिसो न. ऐं हुननि माण्हुनि बाक़ाइदे इदारा ठाहिया. उहे माण्हू पाण हक़ीक़त में इंस्टीट्यूट हूंदा हुआ, इदारो हूंदा हुआ. बिल्कुलु बिल्कुलु थींदा. ऐं हुननि जो हिकिड़ो लफ़्ज़ बि तमामु वॾो हिकिड़ो कायराइतो आहे. यकीनन यकीनन. पर हिन महिल जेके मिसाल मिलनि था. हिन महिल त तव्हांजी सॼो सिस्टम तव्हांजे मोबाइल हथ में आहे. जीअं इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगी खे जहिड़ो रुख ॾियो, जीअं बणायो पंहिंजो पाण खे, तव्हां बणिजी सघो था. सही, बिल्कुलु. पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन में तक़रीबन तव्हांखे थ्योरी मिलंदी, प्रैक्टिकल न मिलंदी. छो जो प्रैक्टिकल तव्हांखे उस्ताद ॾसींदो न. इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे. हा, बिल्कुलु दुरुस्त आहे. हिन में तव्हांखे थ्योरी मिलंदी. हा हा. हूअं सिंध यूनिवर्सिटी में बि मां ॾिसां पई जेको आहे सो न्यू डिपार्टमेंट्स, त मूंखे थोरो ज़हन में क्लिक थियो त ठीकु आहे तव्हां रोबोटिक्स बि पढ़ो, खोड़ सारी फील्ड्स आहिनि, पर तव्हां उनखे उहे सभु शयूं छा मुहैया थी सघनि थियूं? असां वटि छा अहिड़ा उस्ताद आहिनि, असां वटि छा अहिड़ियूं लैब्स आहिनि, असां वटि छा उहे सभु शयूं फैसिलिटेट करे सघिजे थो स्टूडेंट्स खे पढ़णु पंहिंजी जॻह ते, पर प्रैक्टिकल वर्क जेको आहे न उहो वधीक इम्पॉर्टेंट हूंदो आहे. अच्छा, वक़्त जो घणी वधीक इजाज़त न पियो ॾियनि. लास्ट में तव्हां खां पुछंदासीं प्रोग्राम में अची करे कीअं लॻो, हिते जो तमामु सुठो लॻो. अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि जो आबाद हुजो. ऐं वॾी महिरबानी साईं मुर्तज़ा साहिब जी जिन घुरायो. अलाह पाक हीअ असांजा चैनल सदाईं शादो आबाद रहनि. छाकाणि जो जेकॾहिं हीअ चैनल न हुजनि हा त खादम हिकु ॿराड़ी जी हुन सिंधी माण्हू जी उहा रिकग्निशन न हुजे. हा, बिल्कुलु बिल्कुलु. सम्झो भली मोबाइल ई हुजे हुनजो पंहिंजो सिस्टम, पर चैनल जो हिकिड़ो पंहिंजो ढाबो आहे त हीअ चैनल सिंधी असांजा शान आहिनि, असांजो मान आहिनि. हिननि जे हवाले सां असां ही इदारा जेके बि आहिनि हे अज़ीम इदारा आहिनि. असां दुआ सिर्फ़ु हिननि कयूं था त ही इदारा शादो आबाद हुजनि. आमीन आमीन. जो ही इदारा हूंदा त असां हूंदासीं. सही. ऐं ही सिर्फ़ु एज़ अ आर्टिस्टनि जी न, पर पूरी असांजी सिंध जी नुमाइंदगी कंदा. बिल्कुलु बिल्कुलु. पूरी सिंध जो आवाज़ आहिनि. आलमी इदारनि ताईं इहो आवाज़ नई तरह पहुचे थो. लास्ट में तव्हां खां मैसेज बि वठंदासीं. मां चाहींदसि त मेहरान टीवी जो ओवरऑल जेको कमु आहे उनखे कीअं उहो बि तव्हां ज़रूरु ॿुधाइजो. तमामु ज़बरदस्त. शुरू खां हिन महिल ताईं मुंहिंजो तक़रीबन आउं कोशिशि कंदो आहियां त कंहिं चैनल ते कोन ईंदो आहे. छो चैनल त सभु पंहिंजा आहिनि मुंहिंजा पंहिंजा. सम्झो चैनल जेको बि आहे आर्टिस्ट जो आहे, ॿुधो न. पर किथे किथे अञा हूंदी आहे ऐं बि ॾिसो चवंदा हुआ ड्रामे जे लाइ आयो या छा. पर हिते जेके बि दोस्त वेठा आहिनि अदावार आहे, सभु पंहिंजा दोस्त आहिनि पुराणा काफ़ी टाइम खां. ऐं दिलि चवंदी आहे जॾहिं बि हिते ईंदो आहे या मुर्तज़ा साहिबु अलाह पाक हुनखे ख़ुशि रखे. हे त प्रोग्राम त हे ओचितो मूंखे कराए वियो, मूंखे त का ख़बर ई कोन्हे का. राति साहिब सां गॾु हुआसीं त तमामु सुठो, तमामु बहितरीनु, तमामु सुठी तरक़ी, तमामु बहितरीनु सिस्टम हले पियो. अलाह पाक तव्हां बि माशाअल्लाह, अलाह पाक तव्हांखे अञा ताईं अॻिते तव्हांखे अलाह पाक. थैंक यू सो मच फॉर योर काइंड वर्ड्स. इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे. लास्ट में नंढिड़ो मैसेज जेको असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचाइणु चाहियो. सर, तालीम. अॼु तालीम असांजे हवाले सां असां तमामु इहे जेके जरगनि में, जहिड़नि में, बंदूकनि में हिक ॿिए खे मारणु, हिक ॿिए खे जेको सिस्टम कयो आहे, इहे शयूं आहिनि जो असांजे अॼु हक़नि ते धारा लॻा आहिनि. पर जेकॾहिं इहे शयूं न हुजनि हा, जेकॾहिं असां तालीम एजुकेटेड माण्हू हुजनि हा, त मुंहिंजे ख़्याल में ही धारा असांजे पाणी ते न थियनि. जंहिंमें वॾे में वॾो इशू इहो आहे जेको असां सोचे बि नथा सघूं. बिल्कुलु बिल्कुलु. अगेन थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम. तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोरा था आहियूं. आमीन आमीन. ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां प्रोग्राम कंडक्ट करे. लास्ट में व्यूअर्स वक़्त जो घणी इजाज़त नथियूं ॾियनि त मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, ऐं मुंहिंजा आयल मौज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो. वेंदे वेंदे तव्हां ताईं नातिया कलाम पहुचाईंदा वेंदासीं. ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मोहम्मद अली साहिब जिन जो. जी बिस्मिल्लाह. जहाँ रोज़े पाक खैरुल वरा है, वो जन्नत नहीं है
تو پھر اور کیا ہے جہاں روضہ پاک خیر الورا ہے، وہ جنت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، کہاں میں کہاں وہ مدینے کی گلیاں، کہاں میں کہاں وہ مدینے کی گلیاں، یہ قسمت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، کہاں میں کہاں وہ مدینے کی گلیاں، یہ قسمت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، محمد کی عظمتیں کو کیا پوچھتے ہو کہ وہ صاحب کعبہ قوسین ٹھہرے، محمد کی عظمتیں کو کیا پوچھتے ہو کہ وہ صاحب کعبہ قوسین ٹھہرے، قوسین ٹھہرے، بشر کی سرے عرش مہمان نوازی، بشر کی سرے عرش مہمان نوازی، بشر کی سرے عرش مہمان نوازی، یہ عظمت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، جو عاصی کو کملی میں اپنی چھپا لے، جو دشمن کو بھی زخم کھا کے دعا دے، جو عاصی کو کملی میں اپنی چھپا لے، جو دشمن کو بھی زخم کھا کر دعا دے، کھا کر دعا دے، اسے اور کیا نام دے گا زمانہ، اسے اور کیا نام دے گا زمانہ، یہ رحمت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، جہاں روضہ پاک خیر الورا ہے، وہ جنت نہیں ہے تو پھر اور کیا ہے، کہاں میں کہاں وہ مدینے کی گلیاں، یہ قسمت نہیں ہے تو پھر اور کیا ہے۔